25/6/79 जा वाक्य आहिनि। समान ॾियण ई समान वठण। अॼु भाग्य विधाता बाप सर्व भाग्यशाली ॿारनि खे विशेष हिकु ॻाल्हि जो आदि सां हाणे ताईं जो रिकॉर्ड ॾिसनि पिया। अॼु बाप दादा भाग्य विधाता बाबा सर्व भाग्यशाली ॿारनि जो विशेष हिकु ॻाल्हि जो आदि खां हाणे ताईं रिकॉर्ड ॾिसनि पिया। मतिलबु जॾहिं खां असां ज्ञान वरितो आहे हाणे ताईं जो बाबा रिकॉर्ड ॾिठईं। बाबा कहिड़ी ॻाल्हि ॾिठईं? रिगार्ड जो रिकॉर्ड। असां केतिरो हिक ॿिए खे रिगार्ड ॾींदा आहियूं। ही ॾाढी सुठी विशेषता आहे न, नंढे वॾे खे रिगार्ड ॾे। त इहा असां में धारणा थी वई न, त ॾाढी रॉयल्टी अची वेंदी असां में। असांजी आत्मा में अगरि इहा जेकी विशेषता इहा धारणा थी वई त इहा ॾाढी रॉयल्टी वारी धारणा आहे। रिगार्ड ॾियण, रिगार्ड बि विशेष ब्रह्मण जीवन जी चढ़ती कला जो साधन। अगरि असां हर हिक जी विशेषता ॾिसंदासीं त न चाहींदे हुए बि असांखे हुनखे रिगार्ड ॾियणो ई आहे न। अॼु ॾिसो, चाहे अगरि सोचो कि जो कमु करण वारी माई आहे हुनखे त सभु ईअं ई ॻाल्हाईंदा आहिनि, ईअं ई चईंदा आहिनि, पर उहो हिकु ॾींहुं बि न अचे त माण्हुनि जो केॾो बोझ थी वेंदो आहे। त हुनखे बि माण्हुनि खे रिगार्ड ॾियणो पवंदो आहे न, मजबूरी सां ॾियणो पवंदो आहे, लेकिन असांखे दिलि सां ॾियणो खपे न। कोई ॿिए जे घर में झाड़ू पोछो करे, अॼु माण्हू पंहिंजे घर में ई झाड़ू पोछो नथो करे, चए थो मां नौकराणी आहियां छा? चईंदा आहिनि न। अॼु माण्हू पंहिंजे घर में ई झाड़ू पोछो नथो करे, चए थो मां नौकराणी आहियां। त माण्हू ॿिए जे घर में झाड़ू पोछो करे थो, ऐं अगरि असां हुनखे रिगार्ड न ॾींदासीं त सुठी ॻाल्हि त न आहे न। अॼु अगरि कंहिंजे दुकाननि ते या किथे बि कोई माण्हू कमु करणु अचे थो त फ्री में त नथो अचे, पैसा त वठे थो न, है न। तव्हां हुनखे पैसा ॾियो था, उहो बि पैसनि जी मजबूरी जे कारण ॿिए जे जॻह ते ईअं कमु करनि था। त ईअं वीचार करे न असांखे हर हिक खे रिगार्ड ॾियणो आहे, चाहे नंढो आहे चाहे वॾो आहे, कुझु बि करे था तो, है न। चाहे ससु आहे, चाहे नुंहुं आहे, चाहे पुटु आहे, चाहे कोई बि आहे, कोई बि विशेषता उन्हनि में ॾिसी जो सुठी आहे, उहा सुठी ॾिसी करे रिगार्ड जो रिकॉर्ड रखो। जो रिगार्ड ॾींदो आहे उहो ई विशेष आत्मा वर्तमान समय ऐं जन जन्मांतर बि अन्य आत्माउनि द्वारा रिगार्ड वठण जे पात्र ठहींदी। जेकी विशेष आत्मायूं आहिनि न, उहा वर्तमान समय ऐं जन जन्मांतर बि अन्य आत्माउनि द्वारा रिगार्ड वठण जे पात्र ठही वेंदियूं आहिनि। हाणे अगरि असां रिगार्ड ॾींदासीं ॿियनि खे त असांखे बि उहो रिगार्ड ॾींदा। बाप दादा बि साकार सृष्टि ते पाठ वॼाईंदे आदिकाल सां पहिरियों ॿारनि खे रिगार्ड ॾिनई न। ॾिसो, भॻवान जो सभु एॾो रिगार्ड छो रखंदा आहिनि? भॻवान जो सभु एॾो रिगार्ड छो रखंदा आहिनि? छो जी बाबा असांखे कॾहिं बि डिसरिगार्ड न ॾिनोसीं, है न। बाबा कॾहिं बि असांखे हीअं उल्टो सुल्टो चईंदा आहिनि। भले बाबा खे पतो आहे मुंहिंजा ॿार कहिड़ा आहिनि, लेकिन त बि बाबा असांखे हमेशह ऊची नज़र सां ॾिसंदा आहिनि। बाबा असांखे ॾाढो प्यार सां ॾिसंदा आहिनि। त भॻवान जो सभु रिगार्ड छो रखंदा आहिनि? भॻवान जो सभु रिगार्ड छो रखंदा आहिनि? छो जी भॻवान सभिनि जो रिगार्ड रखंदो आहे न। ईंदे ई ॾिसो शिव बाबा जो आहे न, हू सभिनि खे रिगार्ड ॾींदा आहिनि। सभु म्यूट बटन दबा दो दीपा बहन। शिव बाबा हिन सृष्टि ते आया ऐं सभिनि खे छा ॾिनई? रिगार्ड ॾिनई।
शिव बाबा कॾहिं बि असांखे न चईंदा आहिनि तूं अहिड़ो आ, भले असां आहियूं, लेकिन कॾहिं बि बाबा असांखे अपशब्द न चईंदा आहिनि। शिक्षा बि ॾींदा आहिनि त प्यार सां ॾींदा आहिनि। त शिव बाबा भॻवान खे सभु हिन दुनिया में रिगार्ड छो रखंदा आहिनि? छो जी भॻवान बाबा ईंदे ई हिन सृष्टि ते सभिनि खां पहिरियों ईंदे ई सभिनि ॿारनि खे रिगार्ड ॾिनई कि तव्हां सभु मुंहिंजी शुद्ध आत्मायूं आहियो। बाबा चईंदा आहिनि कि मूंखे पतो आहे त रावण जी दुनिया में रही करे अशुद्ध थी वई आहियो, लेकिन तव्हां सभी मुंहिंजी शुद्ध आत्मायूं आहियो। ॿारनि खे स्वयं खां बि श्रेष्ठ मञी करे ॿारनि जे अॻियां समर्पण थिया न बाबा। पहिरियों ॿार पुठियां बाप। जॾहिं बाबा खे साकार बाबा खे जॾहिं ब्रह्मा बाबा जे तन में ईंदा हुया या अव्यक्त में बि ईंदा हुया, त कॾहिं बि ॾिसजो बाबा खे अगरि भोग स्वीकार कराईंदा आहिनि, अगरि तव्हां वीडियो ॾिठी हुजे अव्यक्त बाप दादा जी, त पहिरियों बाबा सभिनि खे ईअं हथनि सां ईअं कंदा हुया परां खां, कि पहिरियों मुंहिंजा ॿार खाइनि। पहिरियों बाबा ईअं कंदा हुया कि पहिरियों मुंहिंजा ॿार खाइनि। और साकार में बि जॾहिं हिते त ॾिसो पहिरियों प्रसाद हूंदो आहे, त जीअं पहिरियों भोग लॻाईंदा आहिनि, कंहिं बि टिकाणे मंदिर या कंहिं बि, त पहिरियों वॾनि खे खाराईंदा आहिनि। घरनि में बि पहिरियों हूंदो आहे, पहिरियों वॾा खाईंदा पोइ नंढा खाईंदा। लेकिन कई माउ पीउ जेका हूंदा आहिनि, नंढो ॿार हूंदो आहे, उहो चईंदा पहिरियों हिन खे खाराए। सभु जॾहिं साकार में बाबा ईंदा हुया न ब्रह्मा बाबा जे तन में, त टोली बटदी हुई न, पहिरियों टोली ॿारनि खे ॾींदा हुया, पोइ लास्ट में बाबा खाईंदा हुया। हालांकि शिव बाबा त टेस्ट न वठंदा हुया, लेकिन बाबा खे ब्रह्मा बाबा जे शरीर में शिव बाबा हुन समय ईंदा हुया न, त लास्ट में ब्रह्मा बाबा खे मिलदी हुई। त शिव बाबा बि हुया, पर अलाए कीअं शिव बाबा आत्मा हूंदे हुए बि टेस्ट न वठदी हुई, लेकिन लास्ट में हूंदी हुई। त बाबा ॾिसो पहिरियों हमेशह ॿारनि खे अॻियां रखी। त हीअं ई तव्हांजे घर में कोई बि माण्हू कहिड़ो बि हुजे, कहिड़े बि बुरे स्वभाव संस्कार वारो हुजे, भले ही ॾाढो कड़वो ई छो न हुजे, लेकिन हमेशह असांखे उन्हनि जी विशेषता ॾिसी करे उन्हनि खे रिगार्ड ज़रूर ॾियणो। त बाबा जी असांखे चवनि था रिगार्ड जो रिकॉर्ड रखो। बाप आदिकाल सां रिगार्ड रखे ई न ॿारनि जो, ईअं ई फॉलो फादर करण वारा ॿार आदिकाल सां पंहिंजो रिगार्ड जो रिकॉर्ड ॾाढो सुठो रखंदा आहिनि। जेका फॉलो फादर कंदा आहिनि, जेको शिव बाप खे फॉलो, ब्रह्मा बाबा खे फॉलो कंदा आहिनि न, बाप दादा खे, उन्हनि जो रिगार्ड जो रिकॉर्ड सुठो आहे। हर हिकु पंहिंजे खे चेक करे। त अॼु असांखे छा चेकिंग करणी आहे कि असां केतिरो सभिनि जो रिगार्ड रखी हलंदा आहियूं। रिगार्ड रखण लाइ पहिरी ॻाल्हि आहे, बाप में रिगार्ड आहे। शिव बाबा जो रिगार्ड रखंदा आहियो? शिव बाबा जो रिगार्ड रखण मतलब मुरली रोज ॿुधण या पढ़ण, है ना? शिव बाबा खे याद त करणो ई आहे, लेकिन जो शिव बाबा जी जो श्रीमत आहे न, हमेशा उनखे असां जीवन में पालन करे हलूं। जो पूरी दिनचर्या जी बाबा असांखे सेटिंग ॿुधाई अथई, अमृत वेले खां राति ताईं असां अगरि हुन रीति हलूं था, धारणा करे हलूं था, त इहे ई शिव बाबा जो रिगार्ड रखण न। अगरि घर में ॿार असांजी ॿुधे न, त माउ पीउ चईंदा आहिनि न तूं असांजी इज़त त करे ई नथो। चईंदो मां छा न कयो? चई तूं असांजो चयो मञी? तूं असांजो मञे ई नथो, तूं असांखे कुझु सम्मान इज़त ई नथो ॾे। कोई कंहिंजा पेरे न पईंदो न, चईंदा अरे हिन मूंखे पेरे न पई, मतिलबु वॾो न सम्झे। मतिलबु दुनिया में हा कि वो हुनजे अॻियां झुके त वॾो सम्झे।
उहो उनजे चए खे मञे त वॾो आहे। ख़ुदि जो पंहिंजी मनमानी न हले, बसि माउ पीउ जो चए, फलानो जो चए उहो कंदो हलो, मतलब कि हा ये असांजी इज़त रखंदो आहे। हा न, चईंदा आहिनि न, त बाबा चईंदा आहिनि कि हिते त भॻवानु चईंदो आहे। असांखे अगरि एतिरो सम्झ हुजे कि हिते चइण वारो केरु आहे, बाबा। बाबा असांखे चवनि था ॿार ईअं ईअं करो। अॼु बाबा सुबुह जी मुरली में चई न पवित्रता, है न। ॾिसो ये ॾाढी गहरी ॻाल्हि आहे। कई माण्हू चईंदा आहिनि कि इहा न पवित्र रहण लाइ चईंदा आहिनि, अगरि पति न मञे, पत्नी मञे त चईंदा आहिनि इहे घर घर में लड़ाई कराईंदियूं आहिनि ब्रह्म कुमारियूं। लेकिन तव्हां सोचो, अगरि असां सोचूं भई हिकु त असांखे केरु थो चए, अगरि सम्झो कि कोई लेडी बाबा जी ज्ञान ॿुधे ऐं हुनखे सम्झ में अची वियो भई इहो ई भॻवानु आहे, मूंखे चए थो कि ॿार तूं हाणे पवित्र रहो, त हिकु ॻाल्हि आहे कि उहो चए कि न मुंहिंजे बाबा मूंखे चए थई त मूंखे कुझु बि थी वञे, मूंखे त पवित्र रहणो आहे, है न। ऐं ॿी ॻाल्हि आहे, अगरि जीअं बाबा चईंदा आहिनि ॿार हाणे स्वर्ग अचण वारो आहे, त स्वर्ग में अपवित्रता न हूंदी, त हुतां जी गृहस्थी न पवित्रता सां ई, पवित्रता जे बल सां ई गृहस्थी वधंदी। त अगरि असां इहो पॉइंट खणूं ऐं मां सम्झी वियमि, कोई लेडी सम्झी वञे कि भई हाणे त दुनिया में पवित्रता सां ॿार पैदा थींदा, त मूंखे त पवित्रता जी शक्ति धारण हाणे ई भरणी आहे, त अॼु खां मां पवित्र रहंदमि। टी ॻाल्हि आहे, बाबा चईंदा आहिनि कि अगरि तव्हां हाणे पवित्र न रहंदव त धर्मराजपुरी में सजा खाईंदव। त असां हिन ॻाल्हि खे बि उहा अगरि लेडी सम्झी वञे कि भई अंत समय जॾहिं मां शरीर छॾे वेंदमि त मुंहिंजा इहे माण्हू थोरी कमु ईंदा मूंखे, न। अंत समय, तव्हां सोचो अंत समय जॾहिं आत्मा शरीर छॾंदी आहे त तॾहिं कोई हलंदो आहे? इहे सम्झी वञे, अगरि उहा लेडी सम्झी वञे कि भई हाणे मां शरीर छॾंदमि त मुंहिंजो पति त मूंसां गॾु हलंदो ई न, पोइ त मूंखे सजा खाइणी पवंदी न। अगरि मां पवित्र न रहंदमि त अॼु खां त मां पवित्र रहंदमि, न त मूंखे धर्मराजपुरी में सजा खाइणी पवंदी। न, माण्हू त चईंदा आहिनि न, इहे पति पत्नियुनि खे विड़ाईंदा आहिनि, पवित्र माई पवित्र रहे त पुरुष काॾे वञे। अच्छा, अगरि माई मरी वञे त पोइ त पुरुष खे या त सदाई पवित्र रहणो या ॿी शादी करे छॾंदो। त अगरि कोई इंसान सोचे भई बाबा असांखे छा था चवनि, बाबा जी श्रीमत छा थी मिले, अगरि असां बाबा जी हर श्रीमत खे सम्झ सां पालन करे हलूं। अच्छा, बाक़ी जो अॼु ज्ञान में नथा हलनि हुननि जे घर में बि लड़ाई थिए थी। हिते त वरी बि बाबा जी ज्ञान में पहिरियों खां ई माण्हुनि खे सम्झाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि न मार बि खाइणी आहे, लेकिन तव्हांखे हुते ई रहणो आहे, पवित्र रहणो आहे, ॿारनि खे बि संभालणो आहे। ऐं दुनिया में त माण्हू ईअं ई लड़ी झड़ी करे ॿारनि खे मारे ख़ुदि अलॻि था थी वञनि, त हुन में कहिड़ो ब्रह्म कुमारी आई जो। त इहा अथॉरिटी सां असां ख़ुदि खे पको करे सघंदा आहियूं। कोई बि असांखे चए, छो जी अॼुकल्ह ॾाढा निकिता आहिनि न बाबा जे ज्ञान जे विपरीत चइण वारा बि ॾाढा निकिरी आहिनि। बाबा चई ॿार, त हुन जे लाइ असां पहिरियों खां ई सम्झ हुजणी खपे असांखे। कोई बि असांखे संशय बुद्धि ठाहे सघंदो आहे, छो जो हिन समय उहा हवा हले थी। छो जो बाबा चईंदा आहिनि न, इहे झाड़ अंत में इहे ब्राह्मणनि जो झाड़ हिलंदो। त बाबा चईंदा आहिनि कि मुंहिंजो रिगार्ड रखणु मतिलबु कि मुंहिंजी हर श्रीमत खे सम्झ सां पालन करो। असां पवित्र छो था रहूं? असांखे त सिर्फ़ु भॻवानु चयो अथई, लेकिन हुन जा कारण आहिनि कि अगरि मां पवित्र न रहंदमि, जेकी मुंहिंजो मूल संस्कार आहे, त मां पंहिंजे धर्म जे विपरीत कमु थी करां। अञा ताईं त मां कयो, मूंखे सम्झ न हुई, लेकिन हाणे त उहो पवित्रता जी दुनिया अचे ई थी। ऐं वैसे बि पवित्र रहण त सुठी ॻाल्हि आहे, न। पवित्र न रहंदासीं त धर्मराजपुरी में सजा खाइणी ई पवंदी। त बाप जो इहो थियो, बाप जो रिगार्ड रखणु।
ॿी ॻाल्हि आहे बाप द्वारा मिली हुई नॉलेज जो बि रिगार्ड रखो, स्वयं जो बि रिगार्ड रखो। टी ॻाल्हि। चौथी ॻाल्हि आहे जो बि आत्मायूं चाहे ब्रह्मण परिवार आहिनि चाहे अन्य आत्माउनि जे संपर्क में ईंदा आहियो, उन आत्माउनि जे प्रति बि रिगार्ड रखो। इन करे अॼु खां कोई बि हुजे, चाहे तव्हांजे घर में कमु करण वारी माई हुजे, उन जो बि रिगार्ड रखो। चाहे कहिड़ो बि कमु थी करे, लेकिन करे त थी, माण्हुनि खां त उहो बि नथो पुॼे न। अॼु ॾिसो भाॼी विकिणण वारो, सड़क ते झाड़ू लॻाइण वारो, हिकु पेड़ उगाइण में केॾी महिनत लॻंदी आहे, हुन जो ध्यानु रखणु माण्हू। चलो नल ठीकु करण वारो आहे, चलो नल ठीकु करे थो, चलो हुनजो हुन रीति रिगार्ड रखो, भई ये नल ठीकु करण वारो आहे। ज़्यादा न रखो, बसि हा एतिरो ई, ठीकु आहे। कोई बि कहिड़ो बि कमु, कंहिंमें बि कोई बि विशेषता आहे, भले वो नंढे सां नंढो कमु करण वारो बि आहे, हुनजी विशेषता ॾिसी करे हुनजो बि रिगार्ड रखो। असांजे रिगार्ड जो रिकॉर्ड सुठो हुजणो खपे। त बाबा चवनि था कंहिंजो बाप जी नॉलेज जो, स्वयं जो, हर आत्मा जो, इन चार ई ॻाल्हियुनि में पंहिंजे पाण खे चेक करो कि असांजो रिगार्ड जो रिकॉर्ड कीअं आहे। चइनिनि ई ॻाल्हियुनि में केतिरा मार्क्स आहिनि, त अॼु चेक कजो। चइनिनि ई ॻाल्हियुनि में संपन्न रहियो, व यथाशक्ति कंहिं ॻाल्हि में मार्क्स सुठा रहा, कंहिं में घटि रहिया। हाणे बाबा विस्तार में ॿुधाइनि था, त बाबा हाणे विस्तार में ॿुधाइनि था। पहिरीं ॻाल्हि आहे बाप जो रिगार्ड, अर्थात सदा जो आयो जहिड़ा आयो, बाबा जो आहिनि जहिड़ा आहिनि, उन स्वरूप सां यथार्थ पहचान सां बाप सां गॾु सर्व संबंधनि जी मर्यादाउनि खे निभाइनि। असांजो बाबा केरु आहे? निराकार रूप परमधाम निवासी। बाबा जो आहिनि जहिड़ा आहिनि, उन स्वरूप सां यथार्थ पहचाने करे बाबा सां हर सर्व संबंधनि जी मर्यादाउनि खे निभाइणो आहे असांखे। बाप जे संबंध में कहिड़ी मर्यादाऊं आहिनि, हीअं न कि शिव बाबा त असांजो बाप आहे, असां कीअं बि ॻाल्हायूं, कीअं बि उन्हनि जे लाइ चई छॾूं। जीअं अॼुकल्ह जा ॿार हूंदा आहिनि न, माउ पीउ सां कीअं ॻाल्हाईंदा आहिनि, त चईंदा आहिनि न इहे तूं माउ पीउ जी इज़त थो रखे, हीअं ॻाल्हाइबो आहे। भले माउ पीउ आहे, इन जो मतिलबु इहे थोरी कि असां कीअं बि ॻाल्हायूं माउ पीउ सां। हिकु लिमिट थींदी आहे न, मर्यादाऊं थींदियूं आहिनि हर हिकु संबंध में बि। चाहे पति आहे, चाहे पत्नी आहे, चाहे ॿार आहिनि, माउ पीउ बि ॿारनि सां हुन ई मर्यादा पूर्वक हलनि। हीअं न मुंहिंजा ॿार आहिनि त मां हिननि खे कुझु बि चवां, मां हिननि खे कीअं बि मारां। अॼुकल्ह दुनिया में थिए थो न, ॿारनि खे अगरि कीअं बि ॻाल्हाए, कीअं बि मारो, त मां झटि चई ॾींदी आहे मां त हिन जी माउ आहियां, कुझु बि करां। इहे ग़लति आहे। जॾहिं तव्हां ॿारनि खे चओ था पंहिंजी मर्यादाउनि में रहो, त तव्हांखे बि पंहिंजी मर्यादाउनि में रहणो। हीअं न ॿार आहिनि त असां उन्हनि सां कीअं बि ॻाल्हायूं। अॼु उहा ई ग़लती ॿार थो करे त माण्हू कीअं थो ॻाल्हाए, उहा ई ग़लती वॾो थो करे त माण्हू कीअं ॻाल्हाईंदो। सोचतो न, अरे न इहे वॾी आहे, हिन सां ईअं न ॻाल्हायो। त हीअं न असां वरी त ॿार ईअं न, ईअं थोरी कबो आहे, हुननि खे डांटो मारो। त हर हिकु संबंध में बाबा चवनि था हर संबंध निभाईंदे हुए बाबा सां असांखे मर्यादा पूर्वक संबंध निभाइणो आहे। बाप जे संबंध जो रिगार्ड आहे फॉलो फादर करिणो आहे, बाबा खे फॉलो करिणो आहे। शिक्षक जे संबंध जो रिगार्ड आहे सदा पढ़ाई में रेगुलर ऐं पंक्चुअल रहणो, रेगुलर बि रहणो आहे, पंक्चुअल बि रहणो। तव्हां भले ई सुबुह जो मुरली नथा ॿुधी सघो, नथा पढ़ी सघो, कंहिंजो हूंदो आहे भई कंहिंखे काॾे वञिणो हूंदो आहे या कंहिंखे सुबुह जो टाइम न आहे, त तव्हां कोशिशि करो सॼे ॾींहं में हिकु टाइम फिक्स करे छॾो।
कि भई मां हिन टाइम मूंखे मुरली ॿुधणी आहे, पढ़णी आहे ई, है न। त उहो पंक्चुअलिटी ॾाढो सुठो रंग लाहींदी आहे। पढ़ाई जी सर्व सब्जेक्ट में फुल अटेंशन ॾियणो आहे। सतगुरु जे संबंध में रिगार्ड रखणो आहे, अर्थात सतगुरु जी आज्ञा श्रीमत जो आ देह सही देह जे सब संबंधन के भुलिजी देही स्वरूप अर्थात सतगुरु जे समान निराकारी स्थिति में स्थित रहणो। विदेही स्थिति में देही स्वरूप में स्थित रहणो। त सतगुरु जी जेकी हर श्रीमत आहे हुन में बि पहिरीं श्रीमत कहिड़ी आहे? देह जे संबंध भुलाए करे देही स्वरूप अर्थात सतगुरु जे समान निराकारी स्थिति में स्थित रहण। ये सभिनि खां पहिरीं श्रीमत के सदा यादि रखो। सदा वापसि घर वञण लाइ एवर रेडी रहणो। त बाप जे संबंध में छा मर्यादा रखणी आहे कि बाबा खे फॉलो करिणो आहे। टीचर जे संबंध में छा मर्यादा रखणी आहे कि पढ़ाई में फुल अटेंशन ॾियणो आहे, रेगुलर ऐं पंक्चुअल रहणो आहे। सतगुरु जे रूप में सतगुरु जी हर आज्ञा खे स्वरूप में लाई करे हलणो आहे। सदा यादि रखो, गुरु असांखे चईंदा आहिनि न, गुरु कयो आहे, गुरु मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदा। त हाणे इहे सतगुरु असांखे जो चईंदा आहिनि कि हाणे घर वापसि हलणो आहे, त सदा पंहिंजो बुद्धि योग परमधाम में बाबा वटि हुजे और हिन सृष्टि ते कर्म कंदे हुए बि यादि रखणो आहे कि हाणे घर वापसि हलणो आहे। त हीअं सर्व संबंधनि सां बाबा जी ॻाल्हियुनि खे यादि रखणो आहे। साजन, ईअं ई साजन जे संबंध में बाबा जो रिगार्ड रखणु मतिलबु हर संकल्प हर सेकेंड में उन हिक जी लग्न में आशिक रहण। साजन जे संबंध में रिगार्ड रखणु मतिलबु हर संकल्प हर सेकेंड उन हिक ई लग्न में आशिक रहण। हिक जी लग्न में आशिक रहण ही साजन जो रिगार्ड रखणु। तव्हां सां ई खायां, तव्हां सां ई हर कार्य में सदा संग रवां, इन वफ़ादारी खे निभाइण। तव्हां सां ई खायां, तव्हां सां ई हर कार्य में सदा संग रहां, इन वफ़ादारी खे निभाइण। इहे थियो साजन जो रिगार्ड रखणु। सखा व बंधु जे संबंध में रिगार्ड अर्थात सदा पंहिंजी सर्व ॻाल्हियुनि में साथीपन जो अनुभव करणु। चाहे सुठो या बुरो जीवन में कुछ भी थे, लेकिन शिव सखा के सदा पंहिंजो साथीपन में अनुभव करण। इहो आहे सखा व बंधु जो रिगार्ड रखणु न, ये रिगार्ड रखणु थियो। ईअं ई सर्व संबंधनि जो नापतो निभाइण ही रिगार्ड रखणु। बाप, टीचर, सतगुरु, साजन, सखा। बाबा चवनि था रिगार्ड रखण था जी कहावत आहे हिकु बाप ॿियो न कोई। बाबा चई ऐं ॿारनि कयो। कदम जे मथां कदम रखी हलणो आहे। मनमत व परमत बुद्धि द्वारा ईअं समाप्त थी वञे जीअं कोई चीज़ हूंदी ई न आहे। पंहिंजी मर्ज़ी सां असां कुझु करूं था, असांखे लॻे थो भई जो असां करूं था, हाणे असां अहिड़ी चीज़ अहिड़ी जॻह चढ़ंदासीं जिते पकड़ण जो कुझु साधन न आहे, है न। त अगरि असां किरंदासीं न, असां पंहिंजी मठ ऐं पंहिंजी मत ऐं पंहिंजे हथ सां करूं था, त हिन में ग़लती त असांजी आहे न। त मन मत ईअं ई जीवन में कई ॻाल्हियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जो मन गढ़ंत संकल्प ईंदा आहिनि न,
लेकिन असां थोरो स्टॉप करे ॾिसूं, ये जेको मन में संकल्प आहे, इहा कम जो आहे, वेस्ट आहे या बेकार आहे। मतिलबु अगरि कम जो आहे, असां ख़ुदि जे संकल्पनि खे बि साक्षी थी करे ॾिसूं, मूंखे हीअं संकल्प अचंदा। कई बार जो संकल्प ईंदो आहे उहो सच बि हूंदो आहे। भई बाबा चईंदा आहिनि न, मां पंहिंजे ॿारनि खे टच बि कंदो आहियां, लेकिन असां में एतिरी परखण जी ऐं निर्णय करण जी शक्ति हुजणी खपे कि इहे संकल्प बाबा जो ॾिनल आहे या मनमत आहे या ॿिए जो संकल्प आहे। हिन जे लाइ हर संकल्प खे बाबा जी यादि में रही करे साक्षी थी करे ॾिसो, मतिलबु उनखे चेक करो कि संकल्प जो आहे उहो सही आहे या ग़लति आहे, या मुंहिंजी मन में अहिड़ा वेड़ा स्टोरी ठहे थी या ॿिए जे मन जी स्टोरी मूंखे टच थी थिए। त पहिरियों संकल्प खे, तॾहिं त चईंदा आहिनि हर संकल्प बाबा जे मथां अर्पण करो। ईअं ई न संकल्प आया उथी करे करणु लॻी वियासीं, बाबा ईअं संकल्प थो अचे, ईअं करूं। जीअं माण्हू नंढा ॿार कोई नयो कुझु कंदा आहिनि त मम्मी खे ॿुधाईंदा आहिनि न, मम्मी मूंखे हीअं करिणो आहे। अगरि मम्मी पापा हुनखे हमेशह ई न कंदा रहंदा, हुनजे संकल्प खे, हुनजे तरीक़े खे क्रॉस कंदा रहंदा, हालांकि ग़लति आहे, लेकिन हिन माउ पीउ खे बि युक्ति सां हैंडल करिणो पवंदो आहे। न त ॿार अॼु खां ॿुधाए ई न, चए मम्मी त हमेशह ई न कंदी आहे, मां त मम्मी खे न ॿुधाईंदमि न। भले ई उहा हमेशह ई उहा ॿिए जी मत या ॿिए जी चए ते या ख़ुदि जा ग़लति संकल्प उन्हनि खे अचनि था, ऐं असां उहो ॿुधाए अञा उहो सम्झे न, त उहो त चईंदो न मम्मी मूंखे हमेशह न कंदी आहे, हिनखे हा कंदी आहे। लेकिन असां त सम्झी करे चऊं था, असां फालतू त नथा चऊं। त ईअं ई बाबा चवनि था असांखे हर संकल्प बाबा ते अर्पण करणो खपे, है न। पोइ बाबा असांखे यथार्थ रीति सम्झाईंदा आहिनि, ॾिसो तव्हांजो ईअं सोचो था, हिन में ईअं थींदो, ईअं थींदो न। मुरली में ईंदो आहे न, अगरि असां कोई वीचार हूंदो आहे मन में ऐं बाबा खे ॿुधाईंदा आहियूं त कई बार मुरली में बि हुनजो उत्तर अची वेंदो आहे। कई बार कंहिं क्लासिस द्वारा बि कीअं आत्मा निमित्त बाबा हुनखे ठाहे करे ॿुधाईंदो आहे। पर हिन जो मतिलबु इहो न की उहा भाउ भेण ॾाढो सुठो क्लास कराईंदा आहिनि, उनजे ई नाम रूप में न फसणो आहे। अॼु बाबा चई न कि कहिड़े बि व्यक्ति वैभव जो बार बार मन में उनजे बारे में संकल्प अचणु मतिलबु आकर्षण। ठीकु आहे, असां त संकल्प कयो, बाबा खे ॾिनो न, त बाबा हुन आत्मा द्वारा असांखे उत्तर ॾिनई, बसि ख़तमु थी वियो। हुन आत्मा खे बि शुक्रिया करो, बाबा खे बि शुक्रिया करो। पहिरियों बाबा खे, त उहा आत्मा निमित्त आहे क्लास करण लाइ, त उन द्वारा बाबा असांखे ॿुधाई। ईअं न की असां पोइ जॾहिं बि प्रश्न हुजे, हा मुंहिंजे मन में प्रश्न हुजे न, हलो हिन भाउ भेणनि जी क्लास त ॿुधूं, असांखे उत्तर मिली वेंदो। लेकिन असां त बाबा खे चयो हुयो न, बाबा उन्हनि द्वारा असांखे उत्तर ॾिनई, त बाबा ईअं ई कंहिं भाउ भेण ॿी द्वारा बि असांखे उत्तर ॾेई सघंदा आहिनि, है न। त असां ईअं करे हुन जे नाम रूप में न फसंदासीं, इहे असांखे ध्यानु रखिणो आहे। चाहे बाबा त चईंदा आहिनि ब्रह्मा बाबा जे नाम रूप में बि न फसूं। असां त शिव बाबा खे यादि करे संकल्प कयो, शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा, दादिन द्वारा या कंहिं द्वारा बि असांखे, या मुरली द्वारा असांखे। वैसे त बाबा जो हर उत्तर मुरली में ईंदो आहे, लेकिन कई बार असांजी बुद्धि हुनखे कैच न करे पाईंदी आहे, सम्झी न पाईंदा आहियूं, त असांखे ॿिए द्वारा बाबा स्पष्टीकरण कराईंदा आहिनि। त चइण जो मतिलबु इहो आहे, कॾहिं बि असांखे कोई बि संकल्प अचे त बाबा खे अर्पण करिणो आहे, उन अनुसार बाबा असांखे डायरेक्शन ॾींदा आहिनि। त क़दम जे मथां क़दम रखणु हलणो आहे। मनमत व परमत बुद्धि द्वारा ईअं समाप्त थी वञे,
जीअं त कोई चीज़ ई न आहे, है न। ॿी ॻाल्हि आहे की असांखे कॾहिं अहिड़ो संकल्प अचे ई न जो बाबा जे अलावा हुजे। जीअं बाबा चईंदा आहिनि न, व्यर्थ जी अविद्या थी वञे, अपवित्रता जी अविद्या थी वञे, ईअं ई मनमत परमत बुद्धि द्वारा ईअं समाप्त थी वञे जीअं कोई आहे ई न, कुझु आहे ई न। मनमत परमत जा संकल्प खे संकल्प सां बि टच न करिणो आहे, स्वप्न में बि न थिए, है न। ख़ुदि जे आसरी मन, उहो जेको मन हूंदो आहे न, ख़ुदि जी मनगढ़ंत रचना या ॿिए जी मनगढ़ंत रचना असांजे मन खे टच बि न करे, असांजी बुद्धि खे टच बि न करे, सपने में बि न करे, न। कई बार थींदो न कि अमृत वेलो 4 थियण वारा आहिनि ऐं पोइ संकल्प ईंदो आहे अञा त थोरो समय पियो आहे, 5 मिंट सुम्ही था पऊं, है न। त इहे असां सोचियो, मनमत कई, या ॿिए जो संकल्प असां खे टच थी वियो, असां बि सोचियो हा भई ठीकु आहे थोरी देरि सुम्ही था पऊं, 5 मिंट ॿियो बि, त इहे टच थियो न। त इहे सपने में बि असांखे टच न थियणो खपे, हिकदमि मन बुद्धि संस्कार बाप समान, नीट एंड क्लीन। जो बाबा खे संकल्प आहे उहो ई मूंखे संकल्प टच थिए, जो बाबा जी बुद्धि में श्रीमत आहे उहो ई बुद्धि में श्रीमत टच थिए, जो बाबा जा संस्कार आहिनि उहो ई मुंहिंजे आत्मा में टच थिए। हिननि जे अलावा ॿियो कुझु बि न। कहिड़ी सुठी स्टेज उहा थी वेंदी न, सिर्फ़ु हिकु ई श्रीमत बुद्धि में रहे। त इहे मन संकल्प कंदो आहे त उहो असांजी बुद्धि निर्णय कंदी आहे, त पहिरियों बुद्धि खे टच कंदो न। हाणे मन में संकल्प आयो, इहे असांजे मन जी व्यर्थ रचना आहे या ॿिए जे मन जा संकल्प असांखे टच थिया, पोइ उहो पहिरियों बुद्धि वटि वेंदा। त ईअं ई बाबा चवनि था कि मनमत परमत जा संकल्प असांखे सपने में बि असांजी बुद्धि में टच न थिए, उते जा उते ई ख़तमु थी वञे, है न। त अहिड़ी स्थिति असांखे प्राप्त करणी आहे। सिर्फ़ु हिकु ई श्रीमत, बाबा जी श्रीमत ई बुद्धि में टच थिए। असांखे मन में संकल्प आयो मां 5 मिंट ॿियो सुम्हां थी, लेकिन बुद्धि में श्रीमत छा आहे कि न, ये माया आहे, फटाफट उठो। त ईअं हिकु बाबा जी श्रीमती बुद्धि में टच थिए, ॿुधो त बि बाबा सां, ॻाल्हायो त बि बाबा सां, ॾिसो त बि बाबा खे, हलो त बि बाबा सां गॾु, सोचो त बि बाबा जी ॻाल्हियूं सोचो, करो त बि बाबा जे ॿुधाए उहे श्रेष्ठ कर्म करो। हिन खे चइबो आहे बाप जो रिगार्ड रखणु, रिगार्ड जो रिकार्ड, है न। असांखे हर ॻाल्हि बाबा खे ई यादि करे ॾिसणी आहे, ॿुधणी आहे, चइणी आहे, बाबा जी ॻाल्हियूं ई चइणियूं आहिनि। सम्झो घर में कुझु बि ॻाल्हि थिए थी, असांजे जीवन में, शरीर में कुझु बि थिए थो, बाबा इहो न हिते ईअं ईअं थिए थो, पोइ बाबा असांखे बुद्धि में टच कंदा आहिनि, हिन कारण थिए थो, लेकिन असां कई बार उनखे कैच न करे पाईंदा आहियूं, है न। त बाबा कंहिं द्वारा बि अगरि असांखे उत्तर मिले थो त असांखे इहे ई सोचणो आहे कि बाबा मूंखे ॾिनई हिन द्वारा, पोइ असां उन्हनि जे नाम रूप में न फंसंदासीं। न त छा थींदो, अगरि असां उन दीदी दादी जे नाम रूप में फंसी वेंदासीं न, पोइ सम्झो असां ॿाहिरि आहियूं, किथे बि आहियूं, त असांखे पहिरियों बाबा खां पहिरियों उहा दीदी दादी यादि ईंदी न। उते बि असांखे बाबा खे चइणो आहे त बाबा कंहिं द्वारा बि असांजी मदद करे वठंदा आहिनि। तॾहिं त भक्ति मार्ग में सर्वव्यापी छो चयो आहे,
छो जी हाणे असां कॾहिं किथे आहियूं कॾहिं किथे आहियूं त असां बाबा खे यादि कंदा आहियूं त उते ॿियो कुझु न हूंदो आहे त बाबा उन्हनि द्वारा ई मदद करे वठंदा आहिनि। त माण्हू भक्ति मार्ग में हिनखे सोचे छॾियो अथई कि सभिनि में भॻवानु ई आहे। ऐं असां सभु एॾा सारा आत्मायूं बाबा खे यादि करे कर्म कंदा आहियूं त माण्हू सभी सोचंदा आहिनि हिननि में भॻवानु आहे। ये चेक करो कि पहिरीं ॻाल्हि में रिगार्ड फर्स्ट क्लास रहियो व सेकेंड क्लास रहियो, अखंड रहियो या खंडित रहियो, अटल रहियो या माया जी परिस्थिति प्रमाण रिगार्ड जो रिकॉर्ड हलचल में रहियो, छा रहियो। बाबा चवनि था कि ये चेक करो पहिरीं ॻाल्हि में रिगार्ड फर्स्ट क्लास रहियो या सेकेंड क्लास रहियो, अखंड रहियो व खंडित रहियो, अटल रहियो या माया जी परिस्थिति प्रमाण रिगार्ड जो रिकॉर्ड हलचल में रहियो। जे बाबा सर्व संबंधनि सां जो रिगार्ड चई न उहा चेक करो। लकीर सदा सिधी रही या टेढ़ी बाकी रही, रिगार्ड जो रिकॉर्ड। बाप जे संबंध में चेक कजो, टीचर जे संबंध में, सतगुरु जे संबंध में जो बाबा असांखे चई, साजन जे संबंध में, दोस्त जे संबंध में। ऐं बाबा हाणे चई मनमत व परमत, इन जे हिसाब सां चेक कजो। ॿी ॻाल्हि नॉलेज जो रिगार्ड। हाणे बाबा जो असांखे नॉलेज ॾिनी अथई उन जो रिगार्ड रखणु अर्थात आदि खां अञा ताईं जो बि महावाक्य बाबा उच्चारे आहिनि उन्हनि हर महावाक्य में अटल निश्चय रहियो। कीअं थींदो, कॾहिं थींदो, थियणो त खपे। जे बाबा चईंदा आहिनि कि हाणे दुनिया परिवर्तन थियण वारी आहे त जंहिं समय बाबा चई उन समय निश्चय थी वियो या अञा ताईं ॾिसो था कि बाबा त रोज़ु चईंदा आहिनि थियो त आहे न, थियो त आहे न। बाबा चई विनाश थियणो आहे लेकिन बाबा चईंदा आहिनि कि धीरे धीरे थींदो। अॼु बाबा चई न छो जी मूंखे ॿारनि खे लाइक़ु बि त ठाहिणो। मतिलबु बाबा जी हिकु ॻाल्हि न पकड़ो, बाबा एॾी सारो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। विनाश थींदो त विनाश खां पहिरियों छा छा कमु करिणो आहे उहो त करिणो पवंदो न। हाणे पुराणो घरु टुटंदो लेकिन टुटण खां पोइ नयो त तयारु थिए न। जॾहिं माउ पीउ नयो घरु ठाहींदा आहिनि सोचंदा आहिनि, ॿारनि खे चईंदा आहिनि हाणे इहो पुराणो घरु तोड़े छॾंदासीं, पोइ हिते ॿियो कुझु ठहींदो, असांजे लाइ नयो घरु उते ठहे थो, है न। त हू असांजो नयो घरु ठही वेंदो, पोइ इहो तोड़े छॾंदासीं, हिते ॿियो कुझु ठाहींदो। त जेसि ताईं अगरि ॿार चए पापा नए घरु हलूं पुराणो घरु तोड़ूं त पापा चईंदो न बेटा नयो घरु ठहे त सही अञा, है न। जॾहिं खां बाबा आया आहिनि विनाश जे सीन त नज़र अचनि था न। पहिरियों इंडिया पाकिस्तान में केॾा माण्हू शरीर छॾिया, पोइ धीरे धीरे ॾिसो हिरोशिमा, हाणे त उन खां पोइ बि केॾा सारा विनाश जा नज़ारा नज़र अचनि। हाणे त ॾिसो केॾो तेज़ी सां विनाश थिए थो न। भारत में नेचुरल क्लैमिटीज़ द्वारा थिए थो न, है न। त सिविल वॉर द्वारा नज़ारा नज़र अचनि था न। त ईअं ई त धीरे धीरे थींदो न। त बाबा चवनि था आदि खां अञा ताईं जो बि महावाक्य उच्चारे आहिनि उन हर महावाक्य में अटल निश्चय आहे। कीअं थींदो, कॾहिं थींदो, थियणो त खपे, आहे त सत्य। हिन प्रकार जे क्वेश्चन उठाइण बि अर्थात सूक्ष्म संकल्प जे रूप में संशय उठाइणु। अगरि असां इहे बि सोचूं हा भई बाबा त सची चवनि था, न त बाबा जो चवनि था उहो सची आहे, सची छा था चवनि, है न। मतिलबु असांखे पहिरियों संशय हुयो
न बाबा जो चई उहो सही आहे। सूक्ष्म संकल्प जे रूप में संशय उठाइण इहे बि नॉलेज जो डिसरिगार्ड थी वञे। अॼुकल्ह जे अल्पकाल जे चमत्कार ॾेखारण वारा अर्थात बाप सां वंचित करण वारा, यथार्थ सां दूर करण वारा नामधारी महान आत्मायूं, हुननि जे लाइ सच वचन महाराज चईंदा आहिनि। ॾिसो हुननि जो बि पार्ट आहे। हाणे जे माण्हू खे भॻवान ते विश्वास न हुजे, जे माण्हू खे धैर्यता न हुजे, जे माण्हुनि खे लॻे मूंखे त हाणे हिन खां मुक्ति खपे, हिन बीमारी खां, हिन दुख खां, उन जे लाइ पोइ चमत्कारी बाबनि जो बि पाठ न ईंदो आहे। न अॼुकल्ह इंस्टेंट सभु माण्हुनि खे सभु कुझु इंस्टेंट खाइणो आहे, महिनत न करणी आहे। त अहिड़े माण्हुनि जे लाइ चमत्कारी बाबा बि हूंदा आहिनि। उहो उन्हनि जो कमु आहे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। त बाबा चवंदा आहिनि अहिड़े माण्हुनि जे मथां माण्हू झटि विश्वास करे वठंदा आहिनि। त सतगुरु जो महान आत्माउनि जो बि रचयिता परम पिता आहे, हुन जी सत्य नॉलेज में क्वेश्चन करणु, बसि संकल्प उठाइण, इहे बि रॉयल रूप जो संशय अर्थात डिसरिगार्ड थी वियो है न। तो जो सतगुरु जो महान आत्माउनि जो रचयिता आहे, उन जी नॉलेज बाबा चए विनाश थींदो, हा वे थींदो ई सही। बाबा चए हीअं थींदो, हा वे थींदो ई सही। त बाबा जी नॉलेज में असांखे जरा बि संशय न उठाइणो आहे, इहो डिसरिगार्ड थी वियो। हिकु क्वेश्चन थींदो आहे स्पष्ट करण लाइ, ॿियो क्वेश्चन हूंदो आहे सूक्ष्म संशय जे आधार सां, इनखे चइबो आहे डिसरिगार्ड। न हिकु त माण्हू स्पष्ट पुछंदा आहिनि क्वेश्चन कि बाबा त एॾो समय खां चवनि था, लेकिन ईअं नज़र त नथो अचे। हिकु थींदो आहे कि मन में थोरो संशय हूंदो आहे सूक्ष्म, पोइ जॾहिं विनाश थींदो आहे न, पोइ निकिरंदो आहे हा इहे त थिए ई थो, बाबा त चईंदा ई हुया न। ॾिसो बाबा चई न, अच्छा हा बाबा चवनि त पा कीअं थींदो, सची में थी वियो। सची में थी वियो मतिलबु असांखे संशय हुयो। हिकु थींदो आहे बाबा चई कि हाणे विनाश थींदो, पोइ जॾहिं विनाश थिए त असां चऊं हा बाबा त असांखे पहिरों खां ई ॿुधायो अथई कि थियणो ई आहे, इन में छा आहे। ऐं हिकु माण्हू चईंदा अरे सची में थी वियो, बाबा त चवनि ई पिया ऐं थी बि वियो, मतिलबु बाबा कूड़ पिया ॻाल्हाइनि। त ईअं जेको सूक्ष्म हूंदो आहे, हिकु त माण्हू पुछंदो आहे, ॿिया माण्हू वेट कंदा आहिनि, हा बाबा चयो त अथई अलाए थिए न थिए, अरे थी वियो ॾिस बाबा चवनि त पिया न थी वियो। हिकु टियों माण्हू चईंदो जेके संशय बिल्कुलु बि न आहे, उहो हिकदमि बेफ़िक्र रहंदो, हा बाबा चए थी विनाश थियणो, ॾिस थी वियो न विनाश, बाबा चई न। त इहे चेक करो सूक्ष्म संशय जे आधार सां, इहे बि डिसरिगार्ड थी वियो। बाप त ईअं चईंदा आहिनि लेकिन थींदो, थियणु असंभव आहे, व मुश्किल आहे, लेकिन थियणु असंभव आहे, व मुश्किल आहे। अहिड़ो संकल्प बि कंहिं खाते में वेंदो, इहे चेक करो है न। थियणु मुश्किल आहे, जीअं बाबा त चवनि था कि हा थींदो विनाश, लेकिन असां सोचूं कि बाबा जो चवनि था इहे त मुश्किल आहे, असंभव आहे, पोइ बि बाबा चयो अथई हलो ॾिसूं था थींदो न थींदो है न। त इहे थी वियो इहे बि अहिड़ो संकल्प बि कंहिं खाते में वेंदो, इहे चेक करो। त असांखे बाबा चए अथई ॿार तव्हां इहो करो कमु, त बसि करे छॾो, हुन सां जो बि फल निकिरे पोइ ॾिठो वेंदो। हाल फ़िलहाल त बाबा जो चए अथई उहो करो।
त हिन रीति असांखे इहो चेक करिणो आहे। टी ॻाल्हि आहे स्वयं जो रिगार्ड रखणु। टी ॻाल्हि कहिड़ी आहे? स्वयं जो रिगार्ड रखणु। इन में बि भाव द्वारा हिन अलौकिक श्रेष्ठ जीवन व ब्रह्मण जीवन जा जो भी टाइटल्स आहिनि व अनेक गुण कर्तव्य जे आधार ते जो स्वरूप व स्थिति जो गायन। त स्वयं जो रिगार्ड रखण अर्थात जो भी बाबा असांखे टाइटल ॾिना अथई, अनेक गुण कर्तव्यनि जे आधार ते जो स्वरूप व स्थिति जो गायन। हाणे अलॻि अलॻि शक्तियुनि जे रूप में जो गायन आहे न, त अनेक गुण ऐं कर्तव्यनि जे आधार ते जो अलॻि अलॻि असांजा रूप ठाहिया आहिनि, उन्हनि जो स्वरूप आहे, स्थिति जो गायन आहे। जीअं स्वदर्शन चक्रधारी न, जीअं स्वदर्शन चक्रधारी, ज्ञान स्वरूप, प्रेम स्वरूप, फरिश्तेपन जी स्थिति। जो बाप नॉलेज जे आधार ते असांखे टाइटल ॾिना अथई, ईअं पंहिंजे खे अनुभव करण व अहिड़ी स्थिति में स्थित रहणो आहे। त चेक करो पंहिंजे अलॻि अलॻि टाइटल्स जे स्वरूप में रहंदा आहियो या अञा ताईं अशांति, दुख, परेशानियूं हिन स्वरूप में रहंदा आहियो। हाणे सभु असांखे चईंदा आहिनि कि त सदाई ख़ुशि रहंदा आहिनि, कोई टेंशन न आहे, ये त सदाई संतुष्ट रहंदी आहे, ये त सदाई सभिनि सां सुठी रीति हलंदी आहे, ये त कॾहिं कंहिंजो बुरो न मञंदी आहे, कॾहिं कंहिंजो बुरो न कंदी आहे, कॾहिं कंहिंजे लाइ बुरो न चईंदी। त अहिड़ा टाइटल जॾहिं असांखे जो बाबा ॾिना अथई, सदा शांत स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप, शक्तिशाली स्वरूप, शुभ भावना, शुभकामना स्वरूप, ये त सदाई पंहिंजी दुनिया में मस्त रहंदी आहे। मतिलबु स्वदर्शन चक्रधारी सदाई बाबा जेको ज्ञान ॾिनो अथई उहो बुद्धि में फिरंदो रहे, त असां सदा पंहिंजी मौज में रहंदासीं, कोई फ़र्क़ु पवंदो ई न। त अहिड़ी इहा जो बाबा असांखे टाइटल ॾिना अथई, इहा जॾहिं असां स्वयं में धारण करे वठंदासीं न, तॾहिं सम्झो तव्हां ख़ुदि जी बि रिगार्ड रखंदा आहियो। पंहिंजे खे अनुभव करिणो आहे, अहिड़ी स्थिति में स्थित रहणो आहे न। हाणे असांखे दुनिया वारे माण्हुनि वांगुरु असांखे टाइटल न मिलणा खपनि। हीअ त वीचारी आहे, हीअ त अहिड़ी आहे, वीचारी ॾाढी दुखी आहे, ॾाढी परेशान आहे। हाणे असांखे भले ई दुखनि जा पहाड़ हुजनि न, त बि असांजे चहिरे ते दुख जो नाम निशान न हुजणो खपे। बेफ़िक्र न, त अहिड़ी स्थिति असांखे धारण करणी आहे, तॾहिं सम्झो असां स्वयं जो बि रिगार्ड रखियो, बाबा जो बि रखियो, त स्वयं जो बि रखियो। जो आहियां ओड़ो पंहिंजे खे सम्झी करे हलणु, जो आहियां अर्थात श्रेष्ठ आत्मा आहियां, डायरेक्ट बाप जी संतान आहियां, बेहद जी प्रॉपर्टी जी अधिकारी आहियां, मास्टर सर्वशक्तिवान आहियां। ईअं जो आहियां उहो सम्झी करे हलणु, इनखे चइबो आहे स्वयं जो रिगार्ड रखणु। न मां त कमज़ोर आहियां, मूं में हिमत न आहे, मां न करे सघंदी आहियां, इहे सभु अञा बि असांजे संकल्प में या मुख ते ईंदा आहिनि। बाबा चवनि था चेक कजो। बाप चईंदा आहिनि लेकिन मां न ठही सघंदी आहियां, मुंहिंजो ड्रामा में पार्ट ई पुठियां जो आहे, जेतिरो आहियां ओतिरो ई सुठो आहियां। अहिड़ा शब्द ईंदा आहिनि छा मन में?
कि भई असां त ज्ञान न ॾेई सघंदा आहियूं, असां त अहिड़ा न ठही सघंदा आहियूं, ये दीदी दादी अहिड़ो ठही सघंदी आहे न, मां त जो आहियां उन में ई सुखी आहियां न। असांखे कंपेयर करे स्टॉप न करो, भले ई उहो जो बि करनि, लेकिन तव्हां बाबा खे भले ई जेतिरो बि पुरुषारथ करे सघो था ओतिरो करे, बाबा मां एतिरो ई करे सघंदी आहियां, है न। वैसे त असांखे कोशिशि करणी खपे, लेकिन नथी थिए त बाबा मां त एतिरो करे सघंदी आहियां, तव्हां मदद करो न। वैसे त बाबा चवंदा आहिनि कि ॿारनि खे सभु कुझु ॾिनो आहे, लेकिन असांखे ईअं बि न चइणो आहे न कि मां त एतिरो ई करे सघंदी आहियां। दिलि शिकस्त थी करे न चओ, ख़ुशी ख़ुशी सां चओ भले। जेका संतुष्टता जो गुण असां में हुजणो खपे, है न। त बाबा चवंदा आहिनि कि ईअं दिलि शिकस्त थी करे न चओ मां त न ठही सघंदी आहियां, मुंहिंजो त ड्रामा में पार्ट ई पुठियो। पोइ शादी जो दिलि शिकस्त थींदो न, पोइ थोरो थोरो जेलसी बि थींदी, पोइ कई बार असां बाबा सां बि दूर थी वेंदा आहियूं, कई बार असांखे कुझु ग़लति लॻंदो आहे। छो जी ॾिसो, जेका माण्हू अॻियां निकिरंदा त उन्हनि खे उन हिसाब सां रिगार्ड रिस्पेक्ट बि मिलंदो ई आहे, है न। त असां पंहिंजी स्थिति जो आहे तव्हांजी, जो तव्हांखे प्राप्ति खपे जेतिरी बि, उन में ख़ुशि रहो, संतुष्ट रहो। पोइ कोई अॻियां वञे थो, जो बि करे थो, उन सां पोइ असांखे ॾिसणो ई न आहे। जीअं त असां पंहिंजी हुन स्थिति में मस्तु आहियूं। त बाबा चवनि था हीअं न चओ दिलि शिकस्त थी करे, जेतिरो आहे ओतिरो ई सुठो। ईअं स्वयं सां दिलि शिकस्त थियणु, इहे स्वयं जो डिसरिगार्ड करणु, है न। त तव्हां करो, कोशिशि करो। कई बार थींदो आहे न, ॿार बि पढ़ाई में कोशिशि कंदो आहे, हू चाहींदो आहे मां बि अॻियां वधां, लेकिन न वधी सघंदो आहे कारणे कंहिं बि कारण सां। उहो पंहिंजो हुनखे उहा पढ़ाई सम्झ में न ईंदी आहे, जो बि हूंदो आहे, लेकिन हुनजे अंदरि इच्छा हूंदी आहे। त कई बार उहा नथो करे सघे त दिलि शिकस्त थी वेंदो, पोइ हुनखे जीवन में कुझु सुठो न लॻंदो। या कई बार उहो ॿियनि सां जेलसी शुरू थी वेंदी आहे, पोइ ॿियनि खे किराइण जी, ॿियनि खे बदनाम करण जी कोशिशि कंदो रहंदो। अहिड़ी स्थिति असांजी न अचणी खपे, है न। इन करे ज्ञान में ख़ुदि ई स्थिति सम्झो। भले तव्हां जेके ज्ञान में वठी आयो, अगरि उहा अॻियां हलनि थियूं त उन सां असांखे ॾिसणो ई न आहे, उन सां जेलसी छो करूं, असां रीस छो करूं। जॾहिं तव्हांखे एतिरो ई खपे त तव्हांखे मिले थो, अगरि तव्हांखे बि ज़्यादा खपे त तव्हां बि पुरुषारथ करो। बाबा जीअं युक्ति ॿुधाइनि था उहो करो। अगरि तव्हांखे लॻे थो कि मां त न करे सघंदमि, मूंखां त न थींदो, मूंखे त एतिरो ई सुठो आहे बसि, त भले जेके तव्हां ज्ञान में वठी आयो उहो बि अगरि अॻियां हली वञनि त बि असांखे उन्हनि खे ॾिसी करे पंहिंजी स्थिति खे हेठि मथे न करिणो आहे। सदा इहे यादि रखो, मां जो चाहींदी हुअमि मां उहो पाए छॾियो, बसि मूंखे त कंहिंसां कोई रीस बि न, जेलसी बि न। ॿियो ई ॿियनि खे ॾिसी असांखे ख़ुशि थियणो आहे, दुआयूं ॾियणियूं आहिनि। ॾिसो ब्रह्मा बाबा छा कई, ब्रह्मा बाबा नंबर 1 कीअं विया न। ब्रह्मा बाबा सोचो कॾहिं ॿाहिरि ईअं विया भाषण आदि करणु, ब्रह्मा बाबा खे अवॉर्ड मिलियो। ब्रह्मा बाबा केॾो निरंकारी आहे। ब्रह्मा बाबा चवंदा आहिनि कि मां इहे चित्र न ठाता, ॿारनि ठाता। शिव बाबा ॿारनि खां ठाराई, न त ब्रह्मा बाबा खां बि सभु चित्र जेका ठहिया आहिनि इहे सभु ॿारनि द्वारा ठाराई अथई न बाबा। ब्रह्मा बाबा चाहियां त सोचियां अरे मां त पहिरियों आयमि, इन्हनि जो हिकु बि चित्र न हलणु ॾींदुमि,
न त इहे अॻियां निकिरी वेंदा। है न, त असांखे सम्झणो खपे कॾहिं बि असांखे दिलि शिकस्त न थियणो आहे। तव्हां पंहिंजो पुरुषार्थ ख़ुदि ई फिक्स करो। तव्हांखे जो करिणो आहे, जेतिरी सेवा करे सघंदा आहियो, जेतिरी धारणा करे सघंदा आहियो, जेतिरो बाबा खां खे यादि करे शक्तियूं धारण करे सघंदा आहियो, उहो तव्हां पाण ई ख़ुदि जे हिसाब सां चेक करो ऐं कंदा हलो। है न, ॿियो भले पोइ केतिरो बि अॻियां निकिरी वञे, असांखे हुन सां जेलसी न अचणी खपे। असां हुनखे किराइण लाइ कोशिशि न करूं। असांजी स्थिति हेठि मथे न थियणी खपे। असांखे दिलि शिकस्त न थियणो खपे कि अरे मां हिनखे वठी आयमि, हीअ अॻियां निकिरी वियो, मां पुठियां रहिजी वियमि। मां त एॾो कोशिशि करां थी, मूंखां त थिए ई नथो। न, मां जो अगरि मां चाहियां थी कि मूंखे संकल्प न अचे त असांखे एॾो सुठो पुरुषार्थ करे बाबा खे यादि करे अॼु खां इहो संकल्प न ईंदो, मूंखे स्टेज प्राप्त करणी ई आहे। ॿियो जो बि पुरुषार्थ करे थो उहो करणु ॾियो, मूंखे त पंहिंजे हिसाब सां करिणो आहे न। त इहे बि चेक करो स्वयं जे रिगार्ड जो रिकॉर्ड छा रहियो। चौथी ॻाल्हि आहे, बाबा इहो ॿुधाइनि था कंहिं में रिगार्ड चेक करो। बाबा चई न रिगार्ड जो रिकॉर्ड रखो। चौथी ॻाल्हि आहे आत्माउनि द्वारा संबंध संपर्क में अचण वारी आत्माउनि जो रिगार्ड रखणु। इन जो अर्थ आहे हर आत्मा खे, चाहे ब्रह्मण आत्मा आहे चाहे अज्ञानी आत्मा हुजे, लेकिन हर आत्मा जे प्रति श्रेष्ठ भावना अर्थात ऊंची उठाइण जी व अॻियां वधाइण जी भावना हुजे। है न, जॾहिं बि असां संबंध संपर्क में अचूं त असांखे छा हुजिणो खपे, चाहे ब्रह्मण चाहे अज्ञानी हुजे, लेकिन असांखे हर आत्मा जे प्रति श्रेष्ठ भावना हुजे। कॾहिं कॾहिं अज्ञान काल में कोई असांजो चयो न मञंदो आहे, है न, जीअं ॿार आहिनि, ख़ासि करे जॾहिं ससु जो चयो नूंहं न मञंदी आहे, है न, त ससु खे कई बार त उहा आदत पइजी वेंदी अथनि उन्हनि जी, न त अंत ताईं ससु हुन नूंहं जे पुठियां ई पइजी वेंदी आहे कि हीअ मुंहिंजो चयो नथी मञे, हिन मुंहिंजे घर खे मुंहिंजे हिसाब सां न हलाई, पंहिंजे हिसाब सां हलाए थी। न, लेकिन असांखे जीवन में सदा यादि रखो, चाहे अज्ञानियूं आहिनि चाहे ज्ञानियूं आहिनि, इन जे लाइ न पहिरियों पंहिंजो लक्ष्य तयारु रखो। असांखे पंहिंजी बुद्धि में हुजणो खपे। अॼुकल्ह छा आहे, माण्हू रीस में जीवन जीए थो, तॾहिं त इंसान संतुष्ट न आहे न। छो अॼु असां कंहिंखे ॾिसंदासीं हिन वटि इहो आहे, असां उहो करण जी कोशिशि कंदासीं। कल्ह असां ॿिए सां फ़ोन ते ॻाल्हाईंदासीं, ॿिए खे ॾिसंदासीं, ॿी टीवी में मूवी में ॾिसंदासीं, हा असां बि ईअं करूं। लेकिन बाबा चवनि था स्टॉप। बाबा चवनि था ख़ुदि खे जांचो, मूं में कहिड़ो गुण आहे, मूं में कहिड़ो गुण बाबा भरियो अथई, कहिड़ी कलायूं आहिनि, कहिड़ो कमु कंदे मुंहिंजी आत्मा खे सुठो लॻंदो, मां जीवन में कीअं रीति हलां। न, जेका माण्हू ॿियनि खे कॉपी कंदा आहिनि, उहा कई माण्हू आहिनि जो कंहिंखे कॉपी न कंदा आहिनि, पंहिंजे हिसाब सां ई सभु कुझु कंदा आहिनि। त माण्हू उन्हनि खे कॉपी, बाबा चईंदा आहिनि न तव्हांखे एग्ज़ाम्पल ठहिणो है न। त हमेशह यादि रखो कि मूंखे बाबा एॾो ज्ञान जो खज़ानो ॾिनो अथई, उन में मूंखे उनखे ॿुधी करे मूंखे पंहिंजी सोच कीअं रखणी आहे, सदा पंहिंजा बोल कीअं रखणा आहिनि, पंहिंजो कर्म छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, हुन में पक्का रहो। पोइ अगरि तव्हां दुनियादारी में ईंदव बाबा जी यादि में, त कॾहिं बि कंहिंसां प्रभावित न थींदव। बाबा ॿिनि ॾींहंनि खां चवनि था आकर्षण मुक्त आत्मा ठहो। न, असां कॾहिं ॿियनि सां आकर्षित न थियणो आहे असांखे, सिवाय बाबा जे।
ॿियो कंहिंजी बि गुण विशेषताउनि सां उन्हनि जे जीवन सां आकर्षित न थियणो आहे। थियणो बि आहे त ब्रह्मा बाबा सां थियो, बसि, ॿियो कंहिंसां बि न, है न। अज्ञान काल में तव्हां ॾिसो था न दुनिया में माण्हुनि जी छा हालत आहे। अॼुकल्ह इहे जेके दिमाग़ जी बीमारियूं थियनि थियूं न, माण्हू मूंझनि छो था, छो जी तव्हां ॾिसो, अगरि तव्हां बाज़ारि में हिकु सर्फ वठणु वञो, केॾी वैराइटी आहे, है न। महांगा कोई माण्हू महांगा थो विकिणे उहो ई सर्फ, कोई माण्हू सस्तो थो विकिणे। छा आहे न, खाइण पीअण जी चीजूं इहे सभु केॾो मतिलबु मूंझल वाली दुनिया थी वई आहे न। उअं ई दुनिया में बि माण्हू जेतिरा फ़ोननि ते ॻाल्हाईंदो आहे, जेतिरा व्हाट्सअप इंस्टाग्राम, जेतिरा सीरियल मूवी ॾिसो, ओतिरा अलॻि अलॻि माण्हू अलॻि अलॻि कमु करनि था, है न। त माण्हू फ़ोननि ते ॻाल्हाइनि था, हिकु हुनजी हूअं हीअं थी करे हूअं थी करे, त चवंदा मां बि ईअं करां मां बि ईअं करां। उहो पंहिंजे घर खे, पंहिंजे पति खे, पंहिंजे नेचर खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे ॿारनि जे नेचर वेचर कंहिंखे ॾिसनि नथा। बसि मुंहिंजी साहेड़ी ईअं थी करे त मां बि हीअं ई कंदमि, त घर में सभु डिस्टर्ब थींदा न, है न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि ऐं पोइ माण्हू डिस्टर्ब थींदा त हुन जे लाइ अशुभ भावना निकिरंदी। ससु त चईंदी न मुंहिंजो घरु बिगाड़े थी, अलाए कंहिंसां फ़ोननि ते ॻाल्हाए, अलाए छा थी करे। अॼुकल्ह गुरू बि केॾा निकिता आहिनि, माण्हू चवंदा अॼु ईअं कर, मुंहिंजी मासी ईअं थी करे मां बि हीअं मूर्ति रखंदमि, हल बि। त बाबा चवनि था लेकिन ॿिया माण्हू त डिस्टर्ब थी वेंदा आहिनि, ॿिया माण्हू त अशुभ भावना, बुरी भावना रखंदा न, उन्हनि खे उल्टो सुल्टो चईंदा न। लेकिन असांखे सदा उन्हनि जे लाइ श्रेष्ठ भावना, शुभ भावना रखणी आहे कि इन्हनि जो बि कल्याण थिए, इहे बि भटकल आत्माउनि खे ठिकानो मिली वञे। अॼुकल्ह सभु भटकल ई आहिनि, सभी भटकल आत्माउनि खे ठिकानो मिली वञे, सभी भटकल आत्मा भॻवान खे पहचाने वठनि। हर आत्मा जे प्रति श्रेष्ठ भावना अर्थात उन्हनि खे ऊचो उठाइण जी व अॻियां वधाइण जी भावना हुजणी खपे, विश्व कल्याण जी कामना हुजणी खपे। इन धारणा सां हर आत्मा जे संपर्क में अचणु इहो रिगार्ड रखणु थियो। सदा आत्माउनि जी गुण व विशेषताउनि खे ॾिसणो आहे। असांखे छा करिणो आहे? सदा आत्माउनि जे गुणनि ऐं विशेषताउनि खे ॾिसणो आहे, अवगुणनि खे ॾिसंदे हुए न ॾिसो, उन सां बि ऊचो पंहिंजी शुभ वृत्ति सां व शुभ चिंतक स्थिति सां अन्य जे अवगुणनि खे बि परिवर्तन करणु, हिन खे चइबो आहे आत्मा जो आत्मा जे प्रति रिगार्ड। छा करिणो आहे? आत्मा जे प्रति श्रेष्ठ भावना अर्थात उनखे ऊचो उठाइणो आहे, अॻियां वधाइणो आहे, विश्व कल्याण जी कामना रखणी आहे, सदा आत्मा जे गुणनि ऐं विशेषताउनि खे ॾिसणो आहे, अवगुण खे न ॾिसो, ॾिसंदे हुए न ॾिसो, ऐं हिन खां बि ऊचो, पहिरीं ॻाल्हि त अवगुण खे ॾिसो ई न। अगरि तव्हां में एतिरी शक्ति न आहे त बेटर आहे कि हुन सां किनारो करे छॾियो, लेकिन हाणे घर में ॿार आहिनि, ॿारनि सां अगरि किनारो कंदासीं त उन्हनि जी पालना केरु कंदो, है न। त हिन जे लाइ असांखे उन्हनि जे अवगुणनि खे न ॾिसंदे हुए सुठी चीज़ ॾिसणी आहे। ऐं बाबा चवनि था हिन खां बि ऊचो आहे पंहिंजी शुभ वृत्ति व शुभ चिंतक स्थिति सां अन्य जे अवगुणनि खे बि परिवर्तन करणो, है न। सदा शुभ संकल्प करो कि आत्मा बि हिन संस्कार सां मुक्त थी वेंदी, आत्मा बि सुठी आहे, सभु कुझु पंहिंजो कमु टाइम सां कंदी आहे, सिंसियरली कंदी आहे। रोज़ ये संकल्प करे हुन आत्मा में शक्ति भरो। केॾो कमु आहे न असांखे,
है न। उहा स्थूल कमु त कुझु बि न आहे, लेकिन अगरि असां सम्झो तव्हांजो कोई ॿारु ॾाढो ज़िद्दी आहे, त असांखे अॼु खां पंहिंजे पाण खे कि नियम ठाहे छॾियो कि मूंखे रोज़ु ॾींहं में घणा बार बि 2-3 बार या जॾहिं बि समय मिले, जॾहिं बि तव्हां हुन आत्मा खे रोटी ॾियो, पाणी ॾियो, हुनजी चीजूं खे कुझु बि करो, त इहे ज़िद न करण वारी आत्मा आहे। ज़िद न करण वारी आत्मा जे लाइ इहे रोटी आहे, ज़िद न करण वारी आत्मा जे लाइ इहे पाणी आहे। इहे करे असां उन्हनि आत्माउनि खे शक्ति भरे सघंदा आहियूं। संकल्प करो पूरे विश्व मां ई ज़िद जो संस्कार ख़तमु थो थींदो वञे। त केॾो कमु आहे असांखे बुद्धि द्वारा ॾाढो कमु आहे। सदा पंहिंजी स्मृति जी समृद्धि द्वारा अन्य आत्माउनि खे सहयोगी ठाहिण, इहे रिगार्ड आहे न। सदा पंहिंजी स्मृति जी समृद्धि द्वारा अन्य आत्माउनि खे सहयोगी ठाहिण, इहे बि रिगार्ड आहे। ॿियनि खे सहयोगी ठाहिण, इहे बि छा आहे? रिगार्ड आहे। सदा पहिरियों तव्हांजो मंत्र संकल्प ऐं कर्म में लाइणो आहे। पहले आप जो संकल्प ऐं कर्म में लाइणो आहे कि पहिरियों तव्हां अॻियां वधो। भले कंहिंजी बि कमज़ोरी व अवगुणनि खे पंहिंजी कमज़ोरी व अवगुण सम्झी वर्णन करण जे बजाए, फैलाइण जे बजाए समायो ऐं परिवर्तन करण, इहे रिगार्ड ॾियणु। बाबा चवनि था जी ख़ुदि जी कमी कमज़ोरी खे थोरी फैलाईंदासीं असां, त ॿिए जी कमी कमज़ोरी खे पंहिंजी कमज़ोरी सम्झो। उन ॾींहुं बाबा चई न असांखे मुरली में कि मां सभिनि ॿारनि खे संपन्न ठाहिणु आयो आहियां। छो जी जंहिंसां प्यारु हूंदो आहे न, उन में थोरी बि कमी हूंदी आहे त बाबा खे लॻंदो आहे जीअं मूं में कोई कमी आहे न। मतिलबु बाबा असां शिव बाबा में त कमी न थी सघंदी आहे, छो जी शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा असांखे कराइनि था न। त बाबा ब्रह्मा बाबा खे लॻंदो आहे कि जीअं त मां हिननि खे नथो, कई बार माउ पीउ चईंदा आहिनि न, अलाए असां में कोई कमी रहिजी वई त असां हिननि खे एॾो सुठी रीति पालना न ॾेई सघियासीं। दुनिया में बि चईंदा आहिनि है न कि मां त तोखे सभु कुझु ॾिनो, सभु तरीक़े सां तुंहिंजी परवरिश कई, शायदि मूं में कोई कमी रहिजी हूंदी तॾहिं तव्हां हीअं थी वियो। त भई असां त कोई सम्झो असां कोई भाॼी ठाहियूं था त असां त पूरी रीति ठाहींदासीं। अगरि भाॼी में कोई कमी थी वई त इहे थोरी माण्हू सोचंदा इहे भाॼी में कमी, इहा भाॼी जी ग़लती आहे। चईंदा न ठाहिण वारे ग़लति इहे न कयो अथई। त असांखे ठाहिनि था बाबा, त बाबा सोचनि था शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा करनि था। त बाबा चवनि था ईअं ई तव्हांजे संबंध संपर्क में जो बि आत्मायूं आहिनि न, अगरि उन्हनि में कोई कमी कमज़ोरी असांखे नज़र अचे थी त सम्झो मूं में इहा कमी कमज़ोरी आहे। त उनखे फैलाइण जे बजाए समायो, उनखे परिवर्तन करण जे लाइ उन आत्मा में शक्ति भरो। इहो थियो रिगार्ड ॾियणु। कहिड़ी बि कमज़ोरी जी वॾी ॻाल्हि खे, कंहिंजे बि कमज़ोरी जी वॾी ॻाल्हि खे नंढो करणु, पहाड़ खे राई ठाहिणो खपे। वॾी ॻाल्हि खे नंढो, पहाड़ जहिड़ी ॻाल्हि खे राई जहिड़ो ठाहिणो खपे, न कि राई खे पहाड़ ठाहियो। त ही ख़ुदि में असांखे चेक करे अहिड़ो अहिड़ो चेंज करिणो आहे बसि न। बाबा जो ज्ञान ॿुधण सां छा थींदो आहे कि बसि ख़ुदि बाबा ज्ञान ॿुधाईंदा रहनि, ख़ुदि खे चेक कंदा रहो ऐं अंदरि ई अंदरि प्रॉमिस कंदा वञो कि हाणे मूंखे ईअं करिणो आहे। बाबा चवनि था हिन खे चइबो आहे रिगार्ड ॾियणु। ॿियनि खे रिगार्ड कीअं ॾेई सघंदासीं?
ॿियनि जी कमी कमज़ोरियुनि खे ख़तमु करण लाइ, परिवर्तन करण लाइ उन्हनि खे शक्ति ॾेई करे, न कि फैलाए करे। दिल शिकस्त खे शक्तिवान ठाहिण, संग जे रंग में न अचिणो। न कोई माण्हू दिल शिकस्त आहे त हुनजे संग जे रंग में न अचिणो आहे। कोई माण्हू तव्हांखे ॾाढो कोई दुख जी ॻाल्हि ॿुधाए, असां बि सोचूं हा वीचारी केॾी दुखी हुई, ईअं हुयो ईअं हुयो, ईअं न अचिणो आहे। असांखे हुनखे सुख जा वाइब्रेशन ॾींदा रहो, सदा उमंग उल्लास में लाइण। हिन खे चइबो आहे रिगार्ड ॾियणु। ईअं ई चौथी ॻाल्हि में बि चेक करो कि हिन में बि केतिरी मार्क्स सम्झो कीअं रिगार्ड ॾियणो आहे। त चइनिनि ई ॻाल्हियुनि में रिगार्ड सुठो रखण वारा विश्व जी आत्माउनि द्वारा रिगार्ड वठण जे पात्र थी वेंदा आहिनि। बाप सां सर्व संबंधनि में रिगार्ड, नॉलेज जो रिगार्ड, स्वयं जो रिगार्ड, ॿियो संबंध संपर्क में अचण वारी आत्माउनि जे रिगार्ड रखण वारी आत्माउनि खे सभु माण्हू रिगार्ड ॾींदा आहिनि। त बाबा चवनि था कि अर्थात सभु हाणे विश्व कल्याणकारी रूप में और भविष्य विश्व महाराजनि जे रूप में, हाणे असां विश्व कल्याणकारी जे रूप में आहियूं ऐं भविष्य में विश्व महाराजनि जे रूप में हूंदासीं ऐं मध्य में पोइ पूज्य स्वरूप में प्रसिद्ध थींदासीं। अगरि हाणे असां पंहिंजे रिगार्ड जो रिकॉर्ड रखियो त असांखे हाणे विश्व कल्याणकारी जे रूप में मञदा माण्हू, सत्युग में विश्व महाराजनि जे रूप में, भक्ति मार्ग में पूज्य स्वरूप जे रूप में, श्रेष्ठ पूज्य। त विश्व महाराजनि ठहिण लाइ रिकॉर्ड बि अहिड़ो ठाहियो। विश्व महाराजनि ठहिण लाइ पंहिंजो रिकॉर्ड बि अहिड़ो ठाहियो न, तॾहिं असां एॾो उच्च पद पाई सघंदा आहियूं। त पहिरियों पंहिंजे रिकॉर्ड खे रिगार्ड जे रिकॉर्ड खे चेक करो। रिगार्ड रखण अर्थात रिगार्ड वठणु, ॾियणु वठणु थी वेंदो आहे न। हिकु ॾियणु ऐं 10 पाइणु सहज थी वियो न। हिकु बार रिगार्ड ॾियो ऐं केतिरे जन्मनि ते असांखे रिगार्ड मिलंदो। सत्युग में विश्व महाराजनि जे रूप में, भक्ति में पूज्य स्वरूप, मूर्तियुनि जी केॾी पूजा कंदा आहिनि, केॾो रिगार्ड रखंदा आहिनि, लेकिन पोइ पाणी में बि फिटी करे छॾंदा आहिनि न। लेकिन जॾहिं पूजा आदि कंदा आहिनि त केॾो रिगार्ड सां कंदा आहिनि न। त हिकु बार हिकु जन्म करणु, 10 बार पाइणु सहज थी वियो न। बाबा हाणे कर्नाटका वारनि सां ॻाल्हाइनि था। कर्नाटका वारा सदा बाप जो स्नेह मुहूर्त रहंदा आहिनि न। कर्नाटका जी धरनी ॾाढी सहज आहे। भावना जे कारण धरनी फलीभूत आहे, हिन करे वृद्धि ॾाढी थींदी आहे कर्नाटका में। कर्नाटका जी धरनी खे सहज संदेश मिलण जो ड्रामा अनुसार वरदान मिलल आहे। कर्नाटका में न ॾाढा भावना वारा माण्हू हूंदा आहिनि। मतिलबु हुते कोई बि प्रदर्शनी लॻाए, कोई बि शिव बाबा जे बारे में ॿुधाए त ॾाढो भावना सां ॿुधंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि हिन कर्नाटका वारनि खे सहज संदेश मिलण जो साधन आहे। हुते ॾाढा ॿार आहिनि बाबा जा, छोकी भावना ॾाढी आहे न भॻवान जे प्रति। विशेष आत्मायूं बि हिन धरनी सां ई सहज निकिरी सघंदियूं आहिनि। लेकिन अञा अॻियां छा करिणो आहे, जो वृद्धि थींदी आहे उनखे विधि पूर्वक हलाइणो हूंदो आहे न। भई वृद्धि त थी वेंदी न, माण्हू ॿार त पैदा करे वठंदा आहिनि, लेकिन विधि पूर्वक उन्हनि खे संभालण बि अचिणो खपे न। ॿार शादी करे ॿार पैदा करणु माण्हू आसान सम्झंदो आहे, लेकिन हिकु ॿार खे सुठी रीति पाले करे उनखे लाइक़ु ठाहिणु, उनमें केॾी महिनत लॻंदी आहे।
त हिते बि बाबा जा ॿार त जल्दी पैदा थी वेंदा आहिनि कर्नाटका में, लेकिन हुननि खे विधि पूर्वक हलाइण बि आहे। सर्व शक्तियुनि जे आधार सां पालना में सदा महावीर ठहिणो, स्नेह और शक्ति जो बैलेंस रखण, ये भी विशेषता लाइणी आहे न। ऐं बाबा जो यज्ञ त ॾिसो केॾा सेंटर आहिनि, केॾा सेंटर आहिनि। ऐं पहिरियों त ख़ैर दादियूं वॾा हुया त माण्हुनि खे डपु रहंदो हुयो, न? हाणे त हर हिकु वॾो थी वियो आहे त केॾा संभालण में बि केॾो ध्यानु ॾियणो पवंदो आहे। त हर हिकु ज़िम्मेवार आहे, हीअं न सेंटर ते दीदी ज़िम्मेवार आहे, असां सभु बि ज़िम्मेवार आहियूं। छोकी बाबा जो घर आहे न, त भले असां ॿिए कंहिंखे न ॿुधायूं, लेकिन बाबा खे ज़रूरु ॿुधाइणो खपे। अगरि तव्हां सेंटर ते कुझु बि ईअं ॾिसो था, ॿुधो था, तव्हांखे लॻे थो इहो बाबा जी श्रीमत अनुसार न आहे, त तव्हां जॾहिं बाबा खे यादि कंदा आहियो त बाबा खे असांखे ॿुधाए करे पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करणी आहे, है न। ॿिए कंहिंखे भले असां न ॿुधायूं, लेकिन अगरि असांखे लॻे थो त बाबा खे ॿुधाइणो खपे। ॿिए कंहिंखां बि अगरि कोई निमित वॾो पुछंदो आहे, भई ईअं न असां आपस में करूं, छोजी वो वञी करे ॿिए कंहिंखे कुझु ग़लति तरीक़े सां बि ॿुधाए सघंदो आहे न। त ईअं न सम्झो की सिर्फ़ इहे त दीदी दादियूं आहिनि, उहो ॼाणनि हुननि जो कमु। लेकिन अॼु अगरि कंहिं सेंटर ते कुझु ग़लति थी वियो, कुझु बि, त सेंटर बंदि थींदो, तव्हांजो बि ज्ञान बंदि थींदो न, बाबा जे नाम जी बदनामी थींदी न, है न। त इन करे असां हर हिकु ज़िम्मेवार आहियूं। हर हिकु चए थो न मुंहिंजो बाबा, त मुंहिंजो बाबा त मुंहिंजे बाबा जो घर आहे न सेंटर, दीदी दादी जो थोड़ी आहे। त इन करे हर हिक खे सेंटर बाबा जे घर में जो बि थिए थो, कोई ॿार अगरि सेंटर ते चए थो मां पवित्र रहंदो आहे, लेकिन तव्हांखे पतो आहे अगरि उहो लहसुन प्याज खाईंदो आहे, पवित्र न रहंदो आहे, त असांखे बाबा खे ॿुधाइणो खपे, बाबा तव्हांजो इहो ॿार हीअं हीअं कंदो आहे, न। बाबा ॿुधंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि न, अगरि असां बाबा खे मन मना भव जी स्थिति में सुठी रीति यादि करूं, तव्हांखे बि अनुभव हूंदो की असां बाबा खे जो बि चईंदा आहियूं, बाबा असांजी ॻाल्हि ज़रूरु ॿुधंदा आहिनि। जेका ॿार नियम प्रमाण हलंदा आहिनि न, त असांखे बाबा खे मन ई मन में रिपोर्ट ॾियणी खपे। सर्व शक्तियुनि जे आधार सां पालना में सदा महावीर ठहिणो आहे, न। असां सभु असांजा ई नंढा असां कोई हुननि जे प्रति घृणा नफ़रत नथा करऊं था, लेकिन अॼु अगरि वो कूड़ ॻाल्हाए बाबा जे यज्ञ में ईंदो बि, त पाप त हुनखे ई पईंदो न। त इन भावना सां असां हुनखे डायरेक्ट चऊं त उहो मंदा न, के वॾे खे चऊं त बि कुझु गड़बड़ी थी सघंदी आहे, है न। तंहिंखां सुठो त असां बाबा खे ई चई छॾूं। पहिरियों त पत्र लिखंदा हुया, पहिरियों सभु माण्हू दीदी मधुबन में दादी जे नाम सां पत्र लिखंदा हुया, त कंहिंखे पतो न पवंदो हुयो की के मोकिलियो आहे, भई फलाणे सेंटर में ईअं ईअं थींदो आहे, फलाणो ॿार ईअं ईअं कंदो आहे, त कोई नाम न लिखंदो हुयो। त ईअं ई हाणे असांखे बाबा खे सभु कुझु ॿुधाइणो आहे, छोकी असांजी बि ज़िम्मेवारी आहे कि बाबा जे घर में कोई बि ग़लति कमु न थिए, कोई बि ग़लति आत्मा ग़लति मिसयूज़ न करे बाबा जे ज्ञान खे, बाबा जी चीज़ुनि खे, है न। ये पूरी संभाल करणी आहे, न त पतो हुजण खां पोइ बि अगरि असां कुझु नथा ॿुधायूं, बाबा खे बि नथा ॿुधायूं मन ई मन, त असां बि ज़िम्मेवार थी वियासीं न। त बाबा चवनि था सर्व शक्तियुनि जे आधार सां पालना में सदा महावीर ठहिणो आहे। इहो ॿिए कंहिंखे न ॿुधाइणो आहे। अॼुकल्ह माण्हू छा था करनि, अॼुकल्ह अहिड़ो थिए थो, भई सेंटर ते अची करे कोई माण्हू ॾिसे थो हिते ग़लति कमु थिए थो, पहिरियों त बाबा बाबा करनि त पोइ ग़लति ॾिसी भॼी वेंदा आहिनि,
लेकिन असां बाबा खे बाबा मञियो आहे, असांजो पीउ आहे न, असांजो घर आहे न, त असांखे बाबा खे चई करे बाबा जे घर खे बचाइणो आहे या ॿाहिरि वञी करे ग्लानी करणी आहे? ब्रह्मा कुमारी जीअं कंदियूं आहिनि, ब्रह्मा कुमारियूं ईअं कंदियूं आहिनि न। घर में बि 4 ॿार आहिनि, माउ पीउ त सभिनि खे सुठी शिक्षा ॾींदो। हाणे ॿार छा था करनि असांखे छा पतो? माउ पीउ थोरी शिक्षा ॾींदा आहिनि हुननि खे। लेकिन जेका सुठा ॿार हूंदा आहिनि उहे त बचाईंदा हलंदा आहिनि न। उहे त माउ पीउ खे ॿुधाईंदा आहिनि न, मम्मी हीअ दीदी हीअं पई करे, भैया हीअं पियो करे, है न। त पंहिंजे घर खे बि बचाईंदा आहिनि। ईअं ई बाबा जो सेंटर बि असांजो घर आहे। त अगरि असां ॾिसूं था बाबा जे सेंटर में कुझु ग़लति थिए थो, कोई बि ग़लति करे, कुझु बि थी सघंदो आहे। छो जी ॾिसो, अञा दीदियूं बि पुरुषारत थी करनि न, कॾहिं उन्हनि खां बि कुझु ग़लति थी सघंदो आहे, कॾहिं उन्हनि खे बि क्रोध अची सघंदो आहे, कॾहिं उहो बि लोभवश कुझु पैसा घुरी सघंदियूं आहिनि, है न। लेकिन असांखे ईअं न सोचणो आहे की इहे त पैसा थी घुरनि, ईअं न असां सेंटर ते वञण ई छॾे छॾूं, अरे हीअ दीदी त पैसा थी घुरे। त उहा जो बि जंहिं बि हिसाब सां घुरे थी, असां वटि जेतिरो आहे ॾियो, न आयो त न ॾियो, चओ असां एतिरो ई ॾेई सघंदा आहियूं। त ठीकु आहे, बाबा खे ॿुधाए करे अगरि तव्हांखे लॻे थो मां सेंटर न वञा, कई बार थींदो आहे न, ईअं अनबन थी वेंदी आहे। लेकिन असांखे बाबा खे न छॾिणो आहे, बाबा खे ॿुधाइणो आहे, बाबा हीअं हीअं ॻाल्हि थी वई, इन करे मां हाणे नथी वञा, मां घर में ई पढ़ां थी। बाबा त चईंदा आहिनि कि अहिड़ो सिचुएशन अचे त बि मूंखे न छॾो। कोई बि कारण थी सघंदो आहे, है न। लेकिन असांखे बाबा खे न छॾिणो आहे। ईअं न असां ॿियनि खे वेही फैलायूं वेही कि अरे उते त पैसा घुरदा आहिनि, होॾे न वञो। ज्ञान त सुठो आहे न, ज्ञान थोरी चईंदो आहे, बाबा त कॾहिं न चईंदा आहिनि कंहिंखां पैसा घुरो, है न। अगरि तव्हांखे नथो थिए त ख़ुदि ई कमाए करे करो, बाबा त चईंदा आहिनि। वैसे त बाबा चईंदा आहिनि कि मुंहिंजो कमु आहे त मां कंहिंखां बि पैसा भरवाए सघंदो आहियां, लेकिन असांखे घुरण जे लाइ त नियम ई न आहे। अगरि कोई घुरे थो त हाणे उहो उन्हनि जी मर्ज़ी। लेकिन असां हिन जे कारण बाबा जे ज्ञान खे छो बदनाम करूं, बाबा खे छो बदनाम करूं? असां ते बि पाप पए। असां बाबा खे ॿुधाए करे तव्हां पंहिंजे घर में ई ज्ञान योग करो, है न। त बाबा चईंदा आहिनि कि हिनखे वृद्धि करणु आसान आहे, लेकिन वृद्धि करे करे विधि पूर्वक हलाइण बि अचणो खपे। सर्व शक्तियुनि जे आधार सां पालना में सदा महावीर ठहो। स्नेह और शक्ति जो बैलेंस भी रखणो खपे, ये भी विशेषता लाइणी आहे, है न। स्नेह और शक्ति जो बैलेंस भी रखणो खपे, ये भी विशेषता लाइणी आहे। काथे कंहिंखे स्नेह ॾियणो आहे, काथे के शक्ति स्वरूप में रहणो आहे न। छो जी सभु मातायूं भेणियूं ई हूंदियूं आहिनि सेंटर ते, त उन्हनि खे शक्ति स्वरूप बि लाइणो हूंदो आहे, काथे कोई माण्हू हुननि खे चीट न करे। वैसे भोलेनाथ बाप जा भोला ॿार सुठा आहिनि, परवाना सुठा आहिनि। त बाबा निमित ये कर्नाटक वारनि जे लाइ चवनि था, लेकिन बाबा सभिनि जे लाइ चवनि था। लेकिन कर्नाटक में वास्तव में ॿार ॾाढा भोला बि आहिनि, है न। उहो ॾाढो सहज रीति सां बाबा जा ठही वेंदा आहिनि और सहज रीति सां सभु कुझु बि ॾेई छॾींदा आहिनि, ॾाढा ई भोला आहिनि। पर अॼुकल्ह त सभु होशियार थी विया आहिनि, बाप दादा खे पसंदि आहे। हाणे बाप पसंद सां गॾु लोक पसंद बि थियणो। अच्छा, ईअं सदा बाप खे फॉलो करण वारा, आज्ञाकारी, वफ़ादार, फरमान बरदार, सदा महादानी वरदानी, अहिड़ा सदा बाप खे फॉलो करण वारा, आज्ञाकारी, वफ़ादार, फरमान बरदार, सदा महादानी वरदानी, अर्थात विश्व कल्याणकारी। महादानी वरदानी अर्थात विश्व जो कल्याण करण वारा, हर आत्मा खे रिगार्ड ॾेई अॻियां वधाइण वारा।
सदा शुभचिंतक आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। हाणे बाप दादा पर्सनल पार्टियुनि सां गॾु मुलाक़ात था करनि। त पहिरीं पार्टी सां आहे, सभी पंहिंजे खे होली हंस सम्झंदा आहियो? होली हंस अर्थात जो सदा व्यर्थ खे छॾे समृद्ध खे अपनाइण वारा हुजनि। उहो हंस खीर ऐं नीर खे अलॻि अलॻि कंदो आहे, लेकिन होली हंस व्यर्थ ऐं समृद्ध खे अलॻि अलॻि करे व्यर्थ खे छॾे समृद्ध खे अपनाईंदा आहिनि। भई तव्हां ॾिठो, ऑब्ज़र्व कयो हूंदो ख़ुदि खे कि असांजे मन में फालतू वीचार बि ईंदा आहिनि, सुठा बि ईंदा आहिनि, है न? अगरि तव्हां पंहिंजे वीचारनि खे ॾिसो त कंहिं बि ॻाल्हि जे कारण फालतू वीचार बि ईंदा आहिनि, सुठा बि ईंदा आहिनि। सम्झो तव्हांजो ॿार या कोई बि ग़लति कमु कई त असांखे फालतू वीचार बि ईंदा, ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, वरी ईअं कंदो, वरी हुनजो जीवन ख़राब थी वेंदो। एॾो असां हुनजो भविष्य ग़लति ठाहियूं ई छो था? असां हिनखे हिते ई स्टॉप करूं, न अॼु खां इहे न कंदो, न कंदो, हीअ ॾाढी सुठी आत्मा आहे, ॾाढो सुठो आहे, ॾाढी इन आदत सां मुक्त आत्मा आहे, इन जो जीवन सुठो आहे, इहो जीवन भर इन ॻाल्हि सां छुटिजी वेंदो, है न? त इहे थींदो पॉज़िटिव सोच, शक्तिशाली असां हिन में सोचूं न। त इहे जेकी स्टोरी ठहींदी आहे न, सम्झो कोई बि अगरि तव्हां ॾिसो कोई बि काॾे ग़लति तव्हां ॿुधो, सम्झो कंहिंजो ॿारु सिगरेट थो पीए, है न? त हुनजी माउ खे पतो लॻी हुन सिगरेट थो पीए, पोइ माउ जो ख़्यालु हलंदो, अरे सिगरेट थो पीए, वरी इअं थी वेंदो, वरी इहा बीमारी न थी वञेसि, वरी आदत न पइजी वञे, वरी केरु छुड़ाईंदो, वरी हिनजी शादी कीअं थींदी, उहो बि परेशान थींदी, पोइ हिन जा ॿार बि परेशान थींदा। अरे पूरो जीवन जो अलाए छा छा सोचंदा रहंदा आहिनि। थींदो आहे, अगरि तव्हां ऑब्ज़र्व करो, कोई बि ॻाल्हि थींदी आहे, अॼु नंढी सी कोई बीमारी बि थी वञे, उहो सोचणु सही ॻाल्हि आहे कि इन सां इहो परिणाम थींदो, लेकिन असां एॾो उनखे उहो सोचूं, ईअं छो सोचूं, ईअं ई थींदो, ईअं ई थींदो, असां हुनखे स्टॉप करूं, है न? जीअं सम्झो असांखे थोरो बि अगरि कुझु, अॼुकल्ह कैंसर त ॾाढा थी था वञनि, कई प्रकार जा कैंसर आहिनि, थोरो बि तव्हांखे सूरु थिए थो, तव्हां तुरंत तव्हांखे लॻे थो हा भई इहा वधी न वञे, पोइ ग़लति न थी वञे, त हुन समय प्रिकॉशन वठो न ऐं ख़तमु करो हुनखे, है न? अॼुकल्ह पेट जो कैंसर बि आहे। अॼुकल्ह असां कहिड़ी बि नंढी सी बीमारी खे आहे न इग्नोर न करो। तव्हांखे हल्को काथे बि सूर थो थिए, कुझु बि थिए थो न, तुरंत हुनजो इलाज करो, उहो सम्झो कि उहो छो थियो आहे। पहिरियों त कुझु बि न हूंदो आहे, नंढी सी ॻाल्हि हूंदी आहे, लेकिन अगरि असां हुन समय हुनखे ध्यानु न ॾींदासीं न त उहो वॾी थींदी वेंदी आहे। हुन समय त असां सोचियो अरे थोरो सो ई सूर हुयो, मूंखे थोरी पतो ईअं थींदो, लेकिन उहो फर्स्ट स्टेज जी इनिशियल जीअं त स्टेज थींदी आहे, उन समय अगरि असां हुनखे नंढे इलाज सां ई ख़तमु करे छॾियो त सुठो आहे। अॼु तव्हांखे पतो लॻो उहो फलानो ॿारु सिगरेट पीए थो, असां हुनखे एतिरो शुभ भावना ॾियूं, एतिरो जो हुनखे रोटी पाणी ॾियो, शुभ संकल्प सां ॾियो। असां कोई जादू टोनो न कंदा आहियूं, असां शुद्ध संकल्प ॾींदा आहियूं। जीअं माण्हू सोचंदो आहे न, अगरि कोई ॿारु सिगरेट पीअण लॻी वञे, घर अचे त माण्हू छा सोचंदो, वरी सिगरेट पी आयो हूंदो, अरे ईअं न। हिनजी जॻह बाबा असांखे सेखारींदा आहिनि पॉज़िटिव सोचो, है न? हुनखे रोटी ॾियो, पाणी ॾियो, हुनजा कपिड़ा आदि जो बि आहे, असां सोचूं हीअ सिगरेट न पीअण वारी आत्मा आहे, सुठी आहे, मतिलबु हुनखे हुन नज़र सां ॾिसो ई न, उहो सोचो ई न, हुनजी उहो बुराई फैलायो ई न, हुनखे हिकु सुठी आत्मा जे रूप में ॾिसण। इहो थींदो आहे विधि सां सिद्धि प्राप्त करणु। दुनिया में जादू टोणो थींदो आहे, भई हिनखे धाॻो पाए, झाड़ रख, ईअं कर त न पींदो, अंगूठी पाए हेॾे होॾे न भॼंदो, संग जे रंग में न पईंदो, ईअं कर, ईअं घोरेस,
इहो सभु जादू टोनो रिधी सिद्धि थींदो आहे इहो। ऐं बाबा असांखे छा सेखारींदा आहिनि, विधि सां सिद्धि, शुद्ध संकल्प सां सिद्धि प्राप्त करो। हा, त असां होली हंस आहियूं। कंहिं बि ॻाल्हि में व्यर्थ चिंतन बि हलंदो आहे ऐं पॉज़िटिव वीचार बि ईंदा आहिनि। कोई ॿार ग़लती करे त हुन ते गुस्सो बि ईंदो आहे ऐं हिकु तरफ़ संकल्प बि ईंदो आहे कि न न सिखी वेंदो सिखी वेंदो, है न। ॿ संकल्प ईंदा आहिनि, हिकु नेगेटिव बि ईंदो आहे, हिकु पॉज़िटिव बि ईंदो आहे। पोइ चईंदा आहिनि मां एॾो कंट्रोल पई करां, लेकिन हिन त हद पार करे छॾियईं त मां गुस्सो करे छॾियो। त मतिलबु असां में शक्ति न आहे, असांजे मथां नेगेटिव वीचार हावी थी विया ऐं पॉज़िटिव हेठि हली विया। त पॉज़िटिव वीचार शक्तिशाली थियनि हुनजे लाइ परमात्मा शक्ति खे यादि करो, बाबा खे यादि करो। उहो नेगेटिव संकल्प बाबा खे ॾेई छॾो, उहो रावण थो ॾे ऐं इहे पॉज़िटिव संकल्प केरु थो ॾे, बाबा थो ॾे। त मतिलबु अगरि असां शांत रही रही गुस्सो कयो त मतिलबु असां रावण असां ते जीती वियो ऐं बाबा जी शक्ति खे असां हाराए छॾियो न। लेकिन हाणे त बाबा आहिनि असां सां गॾु, है न। पहिरियों त असांखे पतो न हुयो बाबा जे बारे में, त तुरंत असांखे बाबा खे यादि करिणो आहे, बाबा खे चइणो आहे, त रावण जी शक्ति ख़तम थी वेंदी। त बाबा हाणे असांखे चवनि था कि होली हंस व्यर्थ ऐं समृद्ध खे अलॻि अलॻि करे व्यर्थ खे छॾे ॾींदो आहे, समृद्ध खे अपनाईंदो आहे। इहो ई त पुरुषार्थ करिणो आहे। रावण ते जीत पाइण मतिलबु इहे ई असांखे काम विकार जा बि संकल्प ईंदा, क्रोध जा बि ईंदा, लोभ जा बि ईंदा, मोह जा बि ईंदा, अंत ताईं ईंदा। अंत ताईं तव्हांखे सभु विकार बुराइयुनि जा संकल्प ईंदा। लेकिन असांखे हर बार बाबा जी यादि एतिरी शक्तिशाली, जेतिरी असांजी आत्मा पावरफुल थींदी वेंदी न, पोइ इहे संकल्प ईंदा ई न। मतिलबु बाबा चईंदा आहिनि न, माया परां खां ई भॼी वञे। त असां में धीरे 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 एतिरी शक्ति अची वेंदी, माया ईंदी अंत ताईं, लेकिन असां एतिरो शक्तिशाली रूप में रहंदासीं कि परां खां ई भॼी वेंदी, उहा हारजी वेंदी। तॾहिं असली दशहरो अर्थात विनाश थींदो। है त बाबा चवनि था कि जीअं हंस कॾहिं बि कंकड़ न चुगंदो आहे, रतन खे ई धारण कंदा हुआ, ईअं होली हंस खे सदा बाप जे गुणनि खे धारण करे कंहिंजे बि अवगुण अर्थात कंकड़ खे धारण न करणो आहे। उनखे चइबो आहे होली हंस, अर्थात पवित्र आत्मायूं, शुद्ध आत्मायूं। जे शुद्ध आत्मायूं हूंदियूं आहिनि, ओड़ो हुनजो आहार व्यवहार बि शुद्ध हूंदो आहे। अगरि आत्मायूं शुद्ध हूंदियूं आहिनि न, त उन्हनि जो बोल चाल व्यवहार खाइण पीअण बि शुद्ध हूंदो आहे। होली हंस जो आहार बि शुद्ध, व्यवहार बि शुद्ध हूंदो। होली हंस जो आहार बि शुद्ध, व्यवहार बि शुद्ध हूंदो। मतिलबु इहे लहसुन प्याज नॉन वेज इहे सभु न खाईंदो। अशुद्ध बुद्धि ख़तम थी वेंदी हुनजी, है न। केॾी सुठी स्टेज हूंदी न असांजी उहा, कि असांजी आत्मा में कोई नेगेटिव विकारी व्यर्थ संकल्प टच ई न थींदो। हिन कलयुगी दुनिया में रहंदी उहो बाप समान स्थिति हूंदी। जीअं शिव बाबा हिन सृष्टि ते ईंदा हुया, हाणे बि ईंदा आहिनि, लेकिन हाणे पतो न पवंदो आहे न। बाबा चईंदा आहिनि न, मां त मुंहिंजो पाठ अंत ताईं आहे। लेकिन शिव बाबा जॾहिं हिन सृष्टि ते ईंदा आहिनि त उन्हनि खे थोरी कोई विकल्प व्यर्थ संकल्प नेगेटिव संकल्प टच थोरी कंदो हूंदो न। उहो त चईंदा आहिनि न, मां हिकदमि शुद्ध आत्मा आहियां। लेकिन असांखे बि उहा स्टेज प्राप्त करणी आहे। कोशिशि करो कि मां हाणे हिन संगम युग ते मुंहिंजी अहिड़ी स्टेज अची वञे कि कलयुगी दुनिया, पतित वातावरण जे विच में रहंदे हुए बि मुंहिंजी आत्मा खे कोई बि नेगेटिव विकारी व्यर्थ संकल्प टच बि न करे। उनखे चइबो आहे सच्ची वैष्णवी आत्मा, होली हंस आत्मा। त अशुद्ध ख़तम थी वेंदो।
शुद्धि शुद्ध दुनिया में वेंदा वञूं था न, जाते अपवित्रता व अशुद्धि जो नाम निशान बि न हूंदो। केॾी सुठी दुनिया में बाबा असांखे वठी था हलनि। हाणे होली हंस ठाहींदा आहियो तॾहिं ही भविष्य में बि हिस होलीनेस कहलाईंदा आहियूं। कॾहिं ग़लती सां बि कंहिंजे अवगुण धारण न करण वारा सदा गले में गुणमाला हुजे। त अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियुनि जो असांखे पुरुषार्थ करिणो आहे। अॼु सॼो ॾींहुं ख़ुदि खे चेक कजो। अॼु सॼो ॾींहं जो व्रत कहिड़ो रखिणो आहे कि मूंखे अॼु इहा धारणा अॼु ई करणी आहे। मां अॼु खां हर हिक जो गुण ई ॾिसंदमि। पहिरियों ख़ुदि खां शुरू करो, पंहिंजे ॿारनि खां शुरू करो, पंहिंजे घर में जो माण्हू आहे हुन खां शुरू करो। उन्हनि जा अवगुण तव्हांखे नज़र ई न अचनि। अगरि असांखे उन्हनि जा गुण ई नज़र ईंदा न, पोइ जॾहिं बि कोई घर में ईंदो न, असांखे उनखे ॾिसी चेहरो हमेशह खिलियल हूंदो, है न। कोई ॿार अगरि सुठा मार्क्स खणी अचे, उन समय असांजो छा हूंदो दिमाग़ में, अरे मुंहिंजो ॿारु ॾाढा सुठा मार्क्स खणी आयो, उहो घर में ईंदो ख़ुशी थी वेंदी आहे। ऐं कोई ॿारु फेल थी अचे त उहो घर में ईंदो ऐं उनखे ॾिसी फेल थी आयो आहे, पढ़े नथो, है न, उनजे सां अवगुण ॾिठा त उहो ख़ुशी जो चेहरो न हूंदो। जंहिं ॾींहुं पति सुठी रीति हले, चयो मञे, उन ॾींहुं ॾाढा ख़ुशि। जंहिं ॾींहुं पति कुझु चयईं, ग़लति कुझु शब्द कढियईं या कईं, त उनखे ॾिसी लड़ाई झगड़ो इहे सभु, है न। त इहे कॾहिं ईंदो जॾहिं असां उनखे आत्मा ॾिसंदासीं, उन्हनि खे, हुननि जी आत्मा खे ॾिसंदासीं, उन्हनि जे गुणनि खे यादि स्मृति में रखंदासीं, है न। त इहे ॾिसो, कंहिंजी बीमारी ईंदी आहे न, त सभु बुरायूं भुलिजी वेंदा आहिनि माण्हू। इहे असांखे ख़ुदि खे चेक करिणो आहे, है न। ॿार भले केतिरो बि ख़राबु हुजे, नुंहुं या जो बि आहे, हिकु सुठो रहमदिल इंसान त भुलिजी वेंदो आहे। ऐं जेका ज्यादा ई पत्थर दिल वारा हूंदा आहिनि, उहे त बीमारी में बि सोचदा आहिनि, अरे सुठो थियो हुई, केॾो मथो थो खाए, वैसे बि छा थो करे। कलयुगी दुनिया आहे न। त बाबा चवनि था कि ईअं चेक करो, ॾिसो कोई बीमार थींदो आहे त हुनजी सभु बुरायूं भुलिजी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं हुन शरीर छॾण जो समय हूंदो आहे त माण्हू दुश्मन खे बि पंहिंजो ठाहे छॾींदो आहे। त इहे गुण असांखे हाणे खां ई धारण करणा आहिनि। हाणे खां ई हुनजा अवगुण, हुनजी बुरायूं न ॾिसी करे गुण ॾिसो, त तव्हांजी सदैव तव्हांजे गले में गुणमाला हूंदी। शक्तियुनि जे गले में बि माला ॾेखारींदा आहिनि, त उहो कहिड़ी माला हूंदी आहे? ॿियनि जा जेतिरा गुण ॾिसंदव न, ओतिरी वॾी तव्हांजी मूर्ति ते माला चढ़ंदी भक्ति मार्ग में। देवताउनि जे गले में बि माला ॾेखारींदा आहिनि। त संगम में गुणमाला धारण करण वारनि जा यादगार माला ॾेखारींदा आहिनि। बाप जे गुणनि खे धारण कंदे हुए सर्व गुण ॾिसण वारा आहियो, त इहे गुणमाला सभिनि जे गले में पइजल हुजे। पई आहे? बाबा पुछनि था, चेक करो, अॼु चेक कजो। अॼु तव्हां जेतिरनि जा गुण ॾिसंदव न, ओतिरा तव्हांजी माला वॾी थी वेंदी। अॼु या त अॼु न सॼो पंहिंजे सर्व देहिक संबंधनि खे आत्मिक स्वरूप में यादि कजो ऐं सभिनि जा गुण ॻाइजो। हिन में इहो गुण आहे, हिन में इहो गुण आहे, हिन में इहो गुण आहे, हिन में, जीअं असां कंहिंखे चईंदा आहियूं न इहे डॉक्टर आहे, अॼु खां हर माण्हू खे हुनजे गुणनि सां पहचानजो, त ओतिरी वॾी तव्हांजी माला थी वेंदी। त ऐं बुरायूं ॾिसंदव त तव्हांजी माला घटि थी वेंदी। हाणे तव्हांखे वॾी माला खपे या नंढी? सत्युग में बि हिन हिसाब सां ई असांखे गहना मिलंदा। गुणमाला धारण करण वारा ई विजय माला में बि ईंदा। गुणमाला धारण करण वारा विजय माला में ईंदा न। बाबा खे बि त अहिड़ा ॿार सुठा लॻंदा न, छोकी बाबा त ख़ुदि ई शुद्ध आहिनि। ॾिसो, बाबा सभिनि खे मिठा मिठा ॿार चईंदा आहिनि, है न। ऐं मन में बि उन रीति ॾिसंदा आहिनि, ईअं न मन में कड़वाहट हुजे ऐं साम्हूं मिठो चए बाबा, ईअं न चईंदा आहिनि।
त अगरि तव्हांखे सदा ई बाबा सां गॾु रहणो आहे न त सिंपल तरीक़ो आहे कि बाबा हर हिकु आत्मा खे कहिड़ी दृष्टि वृत्ति सां ॾिसंदा हुया, है न। कोई बि तव्हांजे साम्हूं अचे न त बाबा हिन ॿार खे कीअं ॾिसंदो। सम्झो कोई केतिरो बि ख़राब आतंकवादी अगरि बाबा जे साम्हूं अची वञे त बाबा छा चईंदा, हल इहे त आतंकवादी आहे, हिनखे हटायो हितां। न, बाबा हुनखे ॾाढी प्यार जी दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। अरे मुंहिंजी आत्मा जो पार्ट इहो आहे, सभिनि जे शरीरनि खे मारण। बाबा खे ॿियो ई हुनजे प्रति रहम ईंदो, छो जी बाबा त डायरेक्टर आहे, त असां बाबा जा ॿार बि त आहियूं न। त असांखे बि इन रीति ॾिसणो खपे कि अरे हिन आत्मा जो पार्ट इहो आहे, हुनजे मथां रहम अचिणो खपे, हुनजे मथां दया अचणी खपे। संकल्प करो हिन जो पार्ट बि सुठो थी वञे, है न, हिन जो पार्ट बि सुठो थी वञे। त बाबा चवनि था कि गुणमाला धारण करण वारा ही विजय माला में ईंदा। विजय माला मतिलब जो आत्मा ई सिधा बाबा सां गॾु रहंदियूं आहिनि। त चेक करणो खपे माला नंढी आहे या वॾी आहे। जेतिरा बाप जा ऐं सर्व जा गुण स्वयं में धारण करण वारा आहिनि, उहो ई वॾी माला धारण करण वारा न। जो जे बाप जा सर्व गुण स्वयं में धारण कया आहिनि, उहो ई उन्हनि खे छा मिलंदी, वॾी माला। गुणमाला खे सिमरन करण सां स्वयं बि गुणमूर ठही वेंदा। गुणमाला खे सिमरन करण सां स्वयं बि गुणमूर ठही वेंदा। जीअं बाप गुणमूर्त आहे न, उहो ॿार बि सदा गुणमूर्त आहे। ठीकु आहे, त असांखे छा करिणो आहे, अॼु हर हिक जा गुण ॾिसिजो। तव्हांजा जेतिरा बि संबंधी आहिनि उन्हनि आत्माउनि खे हिकु गुण सां फिक्स कजो। पोइ कॾहिं बि उन आत्मा अचे तव्हांजे साम्हूं या हुनजो कोई ॻाल्हि चए या तव्हांखे कोई चए ईअं थी करे, हुनजो गुण ई असांजे साम्हूं हुजे बसि, ॿियो कुझु हुजे ई न, तॾहिं असांजी माला वॾी थींदी। जीअं बाप गुणमूर्त आहिनि, उहो ॿार बि सदा गुणमूर्त आहिनि। त इहे बाबा सां ॿारनि जे प्रति शुभ आश रखनि था। छा आश रखनि था कि जीअं मां गुणमूर्त आहियां, इहे मुंहिंजे सदा सभु ॿार गुणमूर्त आहिनि। न, बाबा जो हिकु हिकु शब्द असां हुनजा स्वरूप ठही वञूं। हाणे अहिड़ो अभ्यास करिणो आहे। मम्मा जो पुरुषार्थ इहो हुयो भई हाणे बाबा चई मुंहिंजा ॿार गुणमूर्त आहिनि, त मम्मा हुन समय ई बाबा खे यादि करे हुन सुमान खे पको कंदा हुया कि मां अॼु खां गुणमूर्त आहियां। केॾो तीव्र पुरुषार्थ हुयो मम्मा जो। त हीअं असांखे बि थियणो। हाणे बाबा ॿी पार्टी सां ॻाल्हाइनि था। सदा कमल पुष्प जे समान प्रवृत्ति में रहंदे, हर कार्य कंदे हुए न्यारो अर्थात बाप जे प्यारे सम्झंदा आहियो ख़ुदि खे। जेतिरो न्यारो हूंदा ओतिरा प्यारा बि हूंदा। न्यारेपन जी निशानी आहे बाप जो प्यारो हूंदो। बाप जे प्यारे केसिताईं ठहिया। प्यारे जी निशानी छा हूंदी आहे, जंहिंसां प्यारु हूंदो आहे हुनजी यादि स्वतः ईंदी आहे, यादि करिणो न पवंदो आहे। अगरि हीअं अनुभव थींदो आहे त सम्झो प्यारा आहिनि। प्यार जी निशानी स्वतः यादि आहे। प्यार जी निशानी स्वतः ई यादि आहे। अगरि महिनत करणी पवंदी आहे त सम्झो असांखे बाप सां कम प्यार आहे। जाते चाहूं हुते बाप ऐं ॿार जो मिलन मेलो ई हुजे। जे कंबाइंड हूंदा आहिनि त कॾहिं हिक ॿिए सां अलॻि न थी सघंदा आहिनि।
ईअं ई पंहिंजे खे कंबाइंड अनुभव करो। जाते वञो उते बाप ई बाप। इनखे चइबो आहे निरंतर योगी। बाप जी यादि मुश्किल न हुजे, बाप खे भुलिजणु मुश्किल थिए। जीअं अधु कलप करणु मुश्किल हुयो यादि करणु, उहा हाणे संगम ते बाबा खे भुलिजणु मुश्किल थी वञे। कोई केतिरो बि भुलाइण जी कोशिशि करे, लेकिन अभूल ईअं पक्का अंगत जे समान संकल्प रूपी नाखुन बि माया हिलाए न सघे। इहे अहिड़ा ई बाप खे अति प्यारा ॿार हूंदा आहिनि। त असांखे चेक करिणो आहे कि घर गृहस्थी में रहंदे, किथे बि रहंदे, असां उन्हनि खां न्यारा बाप जा प्यारा सदा बाप सां मिलन मेले में आहियूं, या सिर्फ़ु मधुबन में ई असां बाबा सां मिलन अनुभव कंदा आहियूं। किथे बि रहो, किथे सेवा ते वञो, बाबा त चईंदा आहिनि कुझु बि कर्म कंदे हुए बि सदा मिलन मेलो हुजे। सदा ख़ुदि खे इंद्र सभा में सम्झो। टी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। सर्विस में कोई न कोई प्रकार जो विघ्न व टेंशन अचण जो कारण आहे स्वयं ऐं सेवा जो बैलेंस न। स्वयं जो अटेंशन कम थी वञण जे कारण सर्विस में बि कोई न कोई प्रकार जो विघ्न व टेंशन पैदा थी वेंदी आहे। स्वयं जो अटेंशन कम हुजण जे कारण सर्विस में बि कोई न कोई प्रकार जो विघ्न व टेंशन थी वेंदी आहे न। त स्वयं ते अटेंशन रखो। बाबा चईंदा आहिनि न, सेवा ऐं स्वयं जो पुरुषार्थ साथ साथ हूंदो त कॾहिं बि विघ्न न ईंदो, सफलता थी वेंदी, सफलता मूर्त थी वेंदासीं। स्वयं जो अटेंशन कम हुजण जे कारण सर्विस में बि कोई न कोई प्रकार जो विघ्न व टेंशन पैदा थी वेंदो। सर्विस जे प्लान सां गॾु पहिरियों पंहिंजो प्लान ठाहियो। मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि रहंदे उहे सर्विस करो। लकीर खां ॿाहिरि निकिरी सर्विस कंदव त सफलता न मिली सघंदी। लकीर खां ॿाहिरि निकिरी करे सर्विस कंदव त सफलता न मिली सघंदी। इन करे मर्यादाउनि में रही करे सर्विस करो। पहिरियों पंहिंजी धारणा जी कमेटी ठाहियो, आपस में प्लान ठाहियो, पोइ सर्विस वृद्धि खे सहज पाए सघंदी आहे। पहिरियों पंहिंजी धारणा जी कमेटी ठाहियो, आपस में प्लान ठाहियो, पोइ सर्विस वृद्धि खे सहज पाए वठंदी। त असांखे पहिरियों पंहिंजी धारणा पक्की करणी आहे। चौथी पार्टी सां आहे सदा पंहिंजी खे क्षमा जे मथां फिदा थियण वारा परवाना सम्झंदा आहियो। परवाने खे सवाइ क्षमा जे ॿियो कुझु सूझंदो ई न आहे। जीअं क्षमा स्वयं खे मिटाए, परवानो स्वयं खे मिटाए करे क्षमा में समाइजी वेंदो आहे न। जीअं परवानो स्वयं खे मिटाए करे क्षमा ते समाइजी वेंदो आहे, वैसे पंहिंजे देहभान खे भुलाए बाप समान ठही वञो। इनखे चइबो आहे समान ठहिणु। बाप समान ठहिणु अर्थात समाए वञणु। बाप समान ठहिणु अर्थात बाबा में समाइजी वञणु। अगरि बाबा जहिड़ा संकल्प बोल कर्म थींदा त जीअं न ॿार ऐं पीउ हिकु जहिड़ा हूंदा आहिनि त चईंदा आहिनि इहे त हिकु ई आहिनि, लेकिन हूंदा अलॻि अलॻि आहिनि। ईअं ई पंहिंजो देहभान बिल्कुलु ई मिटिजी वञे, मतिलबु बाप जे समान ठही वञो। आत्मा जा गुण, शक्तियूं, संस्कार, संकल्प मतिलबु समाइजी वञनि। सॼो कल्प त बीती चुकियो, हाणे संगम खे वरदान आहे। जो ठहिणु चाहियो उहो ठही सघंदा आहियो। भाग्य विधाता भाग्य जी लकीर हाणे ई खींचंदा आहिनि।
त जो चाहे ओड़ो भाग्य ठाहियो, खुली ऑफर आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।